बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर थी वियूं। प्रोग्राम आहे तव्हांजो पंहिंजो सलाम सिंध ऐं मूंखे चवंदा आहिनि इरशाद जागीराणी ऐं मूंसां गॾु हूंदी आहे साथी मेज़बान। बिल्कुलु उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो ऐं तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक ख़ैरियत सां मज़े में लॻो पियो था अॼु। अच्छा अरे मज़ा थी विया आहिनि मूंसां पंहिंजो पाण। इहो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो कॾहिं कॾहिं माण्हू जेकॾहिं फ्रेश न बि हूंदो आहे तॾहिं लॻंदो फ्रेश आहे पर उहो दिली तौर ते उहो सही ठीकु न हूंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं माण्हू ठीकु हूंदे बि ठीकु न लॻंदो आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे सदफ़ त तव्हां को सुठो वॻो पाईंदव ऐं सुहिणो वॻो पाईंदव त पोइ एॾो सुठो न लॻंदो आहे। कॾहिं कॾहिं उन खां वधीक को पुराणो वॻो सुठो लॻी वेंदो आहे। सो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, इहो अखियुनि जो चकर आहे या कलरफुल शयूं अखियुनि खे इलाही सुठियूं लॻंदियूं आहिनि, मतिलबु सूट कंदियूं आहिनि अखियुनि जे मथां। ऐं हा नाज़रीन खे हिकु दफ़ो वरी मां पंहिंजे प्रोग्राम में हिकु दफ़ो भली कारती करणु चाहियां। असांजे प्रोग्राम में तव्हां कॉल करे सघो था, नंबर तव्हांजी स्क्रीन ते आहे। जेकॾहिं कोई सवालात आहिनि, कोई जवाब आहिनि, तव्हां असांखे कोई एडवाइस ॾियणु चाहियो था, कुझु पुछणु चाहियो था, असांजे प्रोग्राम में कॉल करे शामिल थी सघो था। पंहिंजी आवाज़ में कोई गाना वग़ैरह बि ॿुधाए सघो था, गाना ॿुधी सघूं था न? शेरो शाइरी भी करे सघो था। इरशाद असां सां गॾु आहिनि, इरशाद अॻियां तव्हां इरशाद करे सघो था पंहिंजी शाइरी। सही सही सही। सो दिल जी तो कैडबेरी डिलाइट से सभ खां पहिरियों मिठी ॻाल्हि कंदा आहियूं असां पंहिंजे प्रोग्राम में। कैडबेरी डिलाइट जो जेको चॉकलेट आहे उहो ॾाढो सुठो आहे, मज़ेदार आहे, ज़ाइक़ेदार आहे ऐं मां त तारीफ़ करण वारो सदफ़ जी घणी पर सदफ़ यूटर्न वठी छॾियो। सो पोइ प्रोग्राम खे जीअं तरतीब सां हलाईंदा आहियूं उअं ई तरतीब सां हलायूं था। दिल जी तो कैडबेरी डिलाइट से ऐं तव्हांजो कार्ड बुक आहे थोरो सिधो करे छॾियो। तव्हांजो ॾाढा फ्रेश था लॻो हिन करे चयो न। ईअं हूंदो आहे जेकॾहिं असां काई कंहिं शइ में थोरो जल्दी करण जी कोशिशि कंदा आहियूं सॼा कम असांजा उबता थींदा वेंदा आहिनि। सही सही। कैडबेरी डिलाइट जो चॉकलेट ॾाढो ज़बरदस्त आहे, सो हुनजी तारीफ़ पाण कयूं था। अगरि चाहते हो लाइफ में फुल ब्राइट तो खाओ कैडबेरी डिलाइट। अॻिते हुनजो कहिड़ो शेर आहे? खुशियों के रंग जिंदगी में भर दो खुशियों के रंग, जीत लो हर दिल कैडबेरी डिलाइट के संग। वाह वाह। कैडबेरी डिलाइट जो जेको चॉकलेट आहिनि उहा जेके आहिनि हुनजो जेको ज़ाइक़ो आहे उहो सदफ़ खे बि ॾाढो सुठो लॻंदो आहे, मूंखे बि सुठो लॻंदो आहे। इन जे करे असांजे डायरेक्टर साहिबान जेके आहिनि उहे असांखे परे रखिया आहिनि कैडबेरी डिलाइट जा जेके रेपर्स आहिनि। प्रोग्राम जी शुरूआत में खाई मां ॿुधायां थी कीअं आहे, खाई मां ॿुधायां थी कीअं आहे। एतिरा हुननि स्पेस में रखी छॾिया आहिनि जो हाणे असांजो हथ बि कोन थो पुॼी सघे। ऐं बिल्कुलु बिल्कुलु हथ नथो पुॼे पर प्रोग्राम खां पोइ असां बाक़ाइदगी सां चॉकलेट खे पूरे तरीक़े सां खाई। ऐं चॉकलेट ॾाढो ज़बरदस्त आहे, टेस्टी चॉकलेट आहे ऐं ख़ासि तौर ते ॿारनि खे ॾाढो पसंदि ईंदो आहे चॉकलेट हूअं ई। ऐं जेकॾहिं कंहिंखे तव्हां को तोहफ़ो ॾियणु चाहियो था त उन तोहफ़े सां गॾु जेकॾहिं चॉकलेट ॻंढे ॾींदव माना गॾियल ॾींदव त उनखे न सुठो लॻंदो। सो मिठाण जी ज़िंदगी, मिठी ज़िंदगी, भली ज़िंदगी सुठी आहे पर जेकी शुगर जा मरीज़ आहिनि उन्हनि खे सलाह ॾींदासीं त थोरो मिड़ई हथु हल्को रखिजो, छो त हीउ चॉकलेट एॾो ज़बरदस्त आहे जेकॾहिं खाइण खां पोइ दिलि चवंदी आहे त ॿियो चॉकलेट बि खाइजे। सो ज़िंदगी खे इंजॉय कयो, ख़ूबसूरत ज़िंदगी आहे, ज़िंदगी ॾाढी भली आहे, ज़िंदगी टुक ते रिलीअ जहिड़ी आहे ऐं उनजा हसीन रंग आहिनि। जेकॾहिं तव्हां पाण सुठो आहे, सुठी ज़िंदगी बसर करणु चाहियो था त पोइ पंहिंजी सोच खे पॉज़िटिव रखो ऐं पंहिंजी सोच सुठी रखो। तव्हांखे पाण ई ऑटोमेटिकली तव्हांखे सुठा माण्हू रस्ते में मिलंदा, वाट में मिलंदा। हवाले सां छा चवंदो? कल्ह शाम खां अलाए छो मूंखे थोरी सर्दी जी ख़ुशबू बि अची रही आहे, मूंखे थोरो सीउ बि लॻे थो या मूंखे ई तबियत ठीक न आहे लॻे थो। अहिड़ी ॻाल्हि न आहे, अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। न उहा मौसम थोरी मठी आहे, चेंज थी आहे ऐं सुबुह जे पहर में थोरी थधि थिए थी ऐं गाॾी जेकॾहिं ॿाहिरि पाण बीहारियूं था त उन तव्हां ॾिसंदा हूंदा त हुनते माक मथां अचे थी सुबुह जो तव्हां जॾहिं अचो था त इन मां अंदाज़ो लॻायो त मौसम थोरी चेंज थी वई आहे। एसी बि मूंखे कोन पई वणे, न त एसी जे बग़ैर असांजो गुज़ारो आहे कोन। पर कराची में जेको आहे सो हीट अलर्ट बि जारी कयो वियो आहे त हीउ जेको हफ़्तो आहे उहो गर्मी वारो चऊं पिया त उन वक़्तु थोरी मतिलबु एसी में गाॾी में एसी जी ज़रूरत नहीं, मे बि शायदि वञण वक़्तु मूंखे एसी हलाइणो पवे। बहरहाल अॼु जेको आहे सो कुदरती आफ़तुनि खां बचाव जो ॾींहुं बि आहे ऐं जेकी कुदरती आफ़तूं अचनि थियूं उन्हनि खां पाण खे अॻुवाट तयारी करणु घुरिजे ऐं हुकूमती सतह ते बि अॻुवाट तयारियूं हुजणु घुरिजनि। पाण वटि जेकी ज़िलज़िला अचनि था, पाण वटि जेकी बरसातूं अचनि थियूं, पाण वटि जेकी ॿोॾूं अचनि थियूं या के ॿिया मामला जेकी बि कुदरती तौर ते असांजे मथां कड़कंदा आहिनि उन्हनि जे लाइ अॻुवाट जेकॾहिं प्लैनिंग हुजे। पाण अॻे स्कूल में पढ़ंदा हुआसीं त पोइ असांखे जेको आहे स्काउट्स जी ट्रेनिंग बि ॾींदा हुआ, कुझु अहिड़ियूं ट्रेनिंग्स बि ॾींदा हुआ त जिन मां असांखे ख़बर पवंदी हुई त जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल कॾहिं कुदरती का आफ़त टकिरजी वञे त पोइ उन सां मुंहुं कीअं ॾिजे। सो उहो सिलसिलो थोरो घटिजी वियो आहे, इन पासे ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। अॼु बहरहाल कुदरती आफ़तुनि खां बचाव जो ॾींहुं आहे। अलाह ताला तव्हां सभिनी खे असांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। अॼु उस्तादनि जे उस्ताद ख़ान साहिब
नुसरत फ़तेह अली ख़ान साहिब जो अॼु 72हों जनम ॾींहुं बि आहे। नुसरत फ़तेह अली ख़ान साहिब जेको पाकिस्तानी ख़ासि तौर ते जेका इंडस्ट्री आहे, जेका कवाली इंडस्ट्री आहे या ईअं खणी चऊं त जेका म्यूज़िक इंडस्ट्री आहे उनखे तमामु घणो कमु ॾिनो ऐं पंहिंजो नालो रोशन कयो, न सिर्फ़ु हिते पर पाकिस्तान खां अलावा बि भारत में बि उस्ताद नुसरत फ़तेह अली ख़ान जा तमामु घणा चाहींदड़ आहिनि ऐं उस्ताद नुसरत फ़तेह अली ख़ान खे वॾे प्यार शौक़ चाह सां अॼु बि ॿुधो वञे थो ऐं उनखे जेकी कॉपी कनि था या उनजे जेके स्टाइल में जेकी फ़नकार कवाली ॻाइनि था उन्हनि खे वॾे चाह मान सां ॿुधो वञे थो। पाण राहत फ़तेह अली ख़ान जो मिसाल वठूं जेको नुसरत फ़तेह अली ख़ान सां पहिरियां जोड़ीवाल हूंदो हुयो, हमनवा में शरीक थींदो हुयो। सो नुसरत फ़तेह अली ख़ान खां पोइ राहत फ़तेह अली ख़ान खे वॾे शौक़ सां ॿुधो वञे थो ऐं नुसरत फ़तेह अली ख़ान साहिब जा जेकी बि कलाम आहिनि उहे दिलि लुभाईंदा आहिनि, मन लुभाईंदा आहिनि। ख़ासि तौर ते सदफ़ जेकॾहिं लॉन्ग ड्राइव हुजे ऐं पाण ॻूठ हलिया हलूं ऐं तव्हां पंहिंजे ॻूठ वञो मां पंहिंजे ॻूठ वञा, गॾु नथा हलूं भला। सो उन में जेकॾहिं नुसरत फ़तेह अली ख़ान जा जेकी कलाम हुजनि त मज़ो ईंदो आहे। आफ़री आफ़री उसने जाना की तारीफ़ मुमकिन नहीं, आफ़री थैंक यू आफ़री। सो मच, तव्हां मुंहिंजी तारीफ़ अहिड़े स्टाइल सां कई मां सम्झी वियमि। थैंक सो यू। बहरहाल उन जा जेकी बि कलाम आहिनि उहे ॾाढा ज़बरदस्त आहिनि ऐं भारतीय फिल्म इंडस्ट्रीअ में बि तमामु घणा उन जा कलाम मुख़्तलिफ़ फिल्मुनि में शामिलु कया विया, मुख़्तलिफ़ फिल्मुनि में सहरा शामिलु कया विया। उस्ताद नुसरत फ़तेह अली ख़ान केरु सॾाए, उस्ताद नुसरत फ़तेह अली ख़ान जो अॼु जनम ॾींहुं आहे ऐं उस्ताद नुसरत फ़तेह अली ख़ान जी जेका ज़िंदगी आहे, उन जेको फ़न आहे, उन जेको फ़िक्र आहे उहो असांखे ताहयात यादि रहंदो। कुझु मां चवंदो आहियां अक्सर प्रोग्राम में त के अहिड़ा कम माण्हू कंदा आहिनि, के अहिड़ियूं ॻाल्हियूं छॾे वेंदा आहिनि जेकी ॻाल्हियूं अमर हूंदियूं आहिनि, उहे कम अमर हूंदा आहिनि। माण्हू त मिटीअ जो आहे, हलियो वेंदो, पंहिंजो कमु छॾे वेंदो। सो के माण्हू जेकी पंहिंजो किरदारु छॾे विया आहिनि, जेकी पंहिंजो कमु छॾे विया आहिनि, जेकी पाकिस्तान खे रोशन करे विया आहिनि, उनजो नाम अॼु बि अमर आहे, उनजा गीत असांजी दिलनि में अॼु बि आहिनि ऐं असीं पाण बि उन्हनि जे ॿोलनि खे अञा ताईं गुनगुनाईंदा रहूं था, झूंगारींदा रहूं था। अॼु जेकी मोज़िज़ महिमान आहिनि उन्हनि सां कचहरी जो सिलसिलो पाण कंदासीं, रखंदासीं रिहाण। सो अॼु जेका मोज़िज़ शख़्सियत आहे सभ खां पहिरियां जंहिंजो तारुफ़ आउं करायां थो, कुझु महिमान अचण वारा आहिनि, कुझु महिमान अची चुका आहिनि। जेकी अची चुका आहिनि त उन्हनि खे पाण वेलकम करे छॾियूं ऐं जेकी ईंदा उन्हनि खे पाण वरी नेणनि में जेको आहे सो जाइ ॾींदासीं, दिलि में जाइ ॾींदासीं। सो सभ खां पहिरियां पाण हिकिड़ी वेलफेयर ॾाढी सुठी हलाइनि था ऐं उन वेलफेयर जो कमु छा आहे, उहा वेलफेयर कहिड़ी आहे, इन बारे में पाण ॼाण ॾींदासीं तव्हांखे। सभ खां पहिरियां भलीकार चऊं था अब्दुल हफ़ीज़ उमरे साहिब खे। अस्सलाम वालेकुम साईं, कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी साईं, ख़ुशि आहियो त बि ठीकु। ऐं गॾो गॾु उस्ताद मुहर्रम नाज़ बि असां गॾु आहे। उस्ताद मुहर्रम साईं, वॾी महिरबानी बाबा। अॼु तव्हांजी चेयर कंफर्टेबल आहे? ठीकु आहियो? कल्ह जो कंदे थोड़ी मुंहिंजी चेयर बि मथे हुई, इलाही मूंखे नंढा नंढा पिया लॻनि। अच्छा ठीकु आहे। हलो उस्ताद जेको आहे सो जेके नंढो लॻे थो त ख़ुशि थो थिए, ख़ुशि थो थिए हिन ॻाल्हि ते त मां नंढो पियो लॻां कल्ह। सो कैडबरी जो डिलाइट जेको चॉकलेट आहे उस्ताद तव्हांखे बि अॼु हुनजो ज़ाइक़ो वठाईंदासीं ऐं मूंखे ख़बर पई आहे त तव्हां जेको आहे सो जॾहिं प्रोग्राम खां ॿाहिरि निकिरो था त पोइ तव्हां वठी करे पाण खाईंदा पिया आहियो। सो हिते वरी मुफ़्त में था मिलनि, अञा वधीक मज़ो थो अचे। कैडबरी डिलाइट ॾाढो सुठो चॉकलेट आहे, इहो खाईंदासीं पाण। ब्रेक बि वठूं था ऐं खाइण जे लाइ ब्रेक लाज़मी आहे, चांहि पीअंदासीं। मोज़िज़ महिमाननि सां, ॿियनि महिमाननि सां तव्हांजो तारुफ़ बि करायूं था। वञिजो केॾांहुं बि न, असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम 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 जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। बिल्कुलु नाज़रीन, तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर दिलि जी गहराइनि सां भलीकार था कयूं। इरशाद जी चांहि अञा ताईं हले पई, मुंहिंजी तकरीबन ख़तम थी वई आहे। तव्हां कोसी चांहि पीअंदा आहियो न? मां पीअंदो आहियां कोसी चांहि। मां जल्दी पी छॾी त मां पीअंदो आहियां। जी नाज़रीन, कुझु मोज़िज़ महिमान असां सां गॾु आहिनि, उन्हनि जो तव्हांखे मां इंट्रोडक्शन कराईंदी हलां। सभ खां पहिरियां मां तव्हांजो इंट्रोडक्शन कराईंदसि हाजिज़ा मज़हर सां। अस्सलाम वालेकुम। हाजरा मज़हर साहिबा, तव्हांखे भलीकार चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। इन खां सवाइ ॿी कहिड़ी महिमान शख़्सियत आहे? बिल्कुलु ॿी असां वटि ख़ूबसूरत आवाज़, उन्हनि जी ख़ूबसूरत शख़्सियत बि आहे ऐं लॻनि बि इलाही प्यारियूं थियूं, इलाही ख़ूबसूरत लॻनि उन्हनि जी आवाज़ में। तव्हांखे ज़रूरु ट्रैक ॿुधाईंदासीं। प्यारा छो न हुजनि, छो त नालो ई उन्हनि जो अहिड़ो आहे न। जी ॾिसो, नालो ई उन्हनि जो प्यारो आहे त पोइ बाक़ी बच्चो छा, बच्चो त इलाही कुझु आहे अञा त। लगाड़ी फनकारा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कीअं आहियो सुहा? मैं बिल्कुल ठीक आहियो? तबियत ठीक है? सुबह से उथण में थोड़ी परेशानी थी होगी, सांस खणण में, है ना? कि वञी मूंखे गाना ॻाइणा आहिनि त ज़ाहिर ॻाल्हि आहे गले खे बि थोरो मां फ्रेश कंदी हलां। कीअं लॻंदो आहे गाना ॻाईंदे? जाम सुठो सुठो लॻंदो आहे। तव्हांखे मोट मिलंदी आहे? माण्हू तारीफ़ कंदा आहिनि? जाम जाम। बेसिकली तव्हां किथां जा आहियो?
असां 10 मील मोरी जा आहियूं। मोरे जा आहियो, अच्छा अच्छा ठीकु मोरे आहे। जा या मोरी जा? 10 मील मोरी। मोरी अच्छा, मोरू वरी अलॻि शहर आहे। अच्छा 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 सही सही सही। इहो भला हूअं नालो तव्हांजो आहे सूंहं, सूंहं फनकारीअ में कीअं आया हूअं? बस शौक़ु थियो। इहो ॿुधायो भला ॿियो को कमकार ज़माने जो को बर्थ भरियो आहे, मॉडलिंग बि का कंदी सिलाई आहियां, कयो आहे? मॉडलिंग भी कंदा आहियो? ड्रामो बि कयो जेको डायरेक्टर ज़फर जसकाणी हो। अच्छा 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 माशाल्लाह न ज़फर त माशाल्लाह डायरेक्टर इलाही सुठो आहे, मां बि हुन सां जाम इलाही सुठो कमु आहे। कयो, जाम सुठो आहे। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। मुंहिंजो तव्हां उस्ताद बि आहे अच्छा अच्छा सही। मॉडलिंग में। अच्छा मां सम्झो सिंगिंग में हलाया। सिंगिंग में उस्ताद जोड़ो जो बि आहे। मॉडलिंग में। सो अब्दुल हफीज़ साहब छा हाल अहवाल आहे? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? ख़ैर क्लास कीअं पे हले तव्हांजी वेलफेयर ऐं छा हुनजो कमकार आहे? पंहिंजे माना जेब ख़र्च ते पई हले असांजो। अच्छा। को फंड वंड कोन मिलियो गवर्नमेंट जी तरफ़ खां। अच्छा हुन में कमु जेब छा ख़र्च ते हूंदो हले आहे? पई। कमु मतिलबु असांजो हेल्थ ते, एजुकेशन ते, ग़रीब माण्हुनि Education जी ऐं कंहिंजी health। शादी आहे, कंहिंजी कुझु मदद कंदा आहियूं पंहिंजे अच्छा हिसाब अच्छा अच्छा माना पंहिंजे जेब जे ख़र्च सां। मैडम जो आहे पंहिंजो हिकिड़ो वसी दायरो आहे जंहिंजे हिननि जे दोस्त वग़ैरह मदद कंदा आहिनि। माना इहो जेब जो ख़र्चो हले थो, जेब 2-3 लॻनि थियूं तव्हांखे, कहिड़ी जेब आहे जंहिंमां ख़र्चो थो हले? बसि पंहिंजी जेब आहे उन मां ख़र्चु हले थो पियो। अच्छा अच्छा कुझु छा? असां पाण कंदा आहियूं, पाण में अच्छा वंडो कंदा आहियूं, जेको जेतिरो पुॼी सघे मदद सही करे। पाण में जेके दोस्त आहिनि या पंहिंजी जेका दोस्त आहिनि, सर्किल आहे पंहिंजा जेका। हल्के में जेके करे सघनि था उहो कंदा सही आहिनि। सही सही। हींअर बि हिकिड़ी असां शादी कराईसीं मैडम जे तवसुस सां। अच्छा उनखे अच्छा ग़रीब छोकिरियुनि जी मतिलबु जेके जेको अफोर्ड न कुझु करे ॾियणो सघंदा आहिनि। वठिणो हुयो, दावत शावत उहा कराए करे उनखे। वाह 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 वाह। आज़ाद साहिब इहो वॾो कमु आहे नेकीअ जो। इहो भला कीअं ख़्यालु आयो तव्हांखे? छो इहो माना कजे, छाजे करे अहिड़ो कजे? हादसो थींदो आहे, हा, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे ज़िंदगी में। त असांखे करणु घुरिजे ईअं। जो बैकग्राउंड इहो आहे त असां जंहिं टनो मोहम्मद ख़ान सां तालुक़ु रखूं था ऐं पहिरीं त ख़ैर सुठा हालात हुआ, कुझु डाउन बि थी विया हलिया, लेकिन मुंहिंजी मदर खे तमामु घणो शौक़ु हूंदो हो। मतिलबु घर जी पूरत पोइ कंदी हुई, लेकिन अगरि को ज़रूरतमंद हूंदो उनखे ॾेई छॾंदा। ईअं मुंहिंजे वालिद जी बि आदत हूंदी हुई त अगरि किथे को सॾु थींदो हो कंहिं मदद जे लाइ करे, त पंहिंजे घर जो सामान खणी ॾेई छॾंदा हुआ। हिन ॻाल्हि ते अम्मी ऐं अबू जी पाण में थोरी बहस बि हलंदी हुई त घर खे तव्हां छो पिया नुक़सानु ॾियो। ख़ैर इहे असीं ॾिसंदा रहियासीं। उनखां पोइ मां जॉब में आहे सुई सदरन गैस कंपनी में। त उते ज़्यादातर मायूं जेके माण्हू जिन जी डिस्कनेक्शन थी हूंदी आहे मीटर जी या छा, त उन लाइ थींदी आहे जो बिल पे कोन कंदा आहिनि। जॾहिं उहे साम्हूं ईंदा हुआ चवंदा त भई असीं नथा बिल पे करे सघूं, असांजो 20,000 आहे त असीं नथा पेमेंट करे सघूं बिल जी, त उनजी क़िस्तूं करो। असीं जॾहिं क़िस्तूं करे ॾींदासीं इंस्टॉलमेंट्स ते, त उनजी पेमेंट जेका उहा कोन अफोर्ड करे सघंदा हुआ। पोइ आउं उथी हिकदमि माण्हुनि खे पंहिंजी जेके बि सर्कल हूंदो या उते असां जेके ऑफिस जा माण्हू हूंदा हुआ उन्हनि खां वठी कलीग्स सां पैसा वठी उनजो बिल पे कराए छॾंदा हुआसीं। त उहो मतिलबु असां ख़ुदि पाण ई हिकिड़ो असां बॉक्स रखी छॾियो जंहिंमें पंहिंजी मर्ज़ी सां हर माण्हू हुन में पैसा विझी छॾंदा हुआ। अॼुकल्ह माण्हू उन्हनि बॉक्सनि में बि पैसा कोन था विझनि। हा, लेकिन हाणे कढी था वञनि। ॾिसंदा घणा पैसा थिया आहिनि कढी छॾनि। सीरियस ॻाल्हि थी हले असांजी। जी मैडम। उन खां पोइ जॾहिं मतिलबु इहो कमु कंदे कंदे पोइ मुंहिंजी रिटायरमेंट थी हुते सुई सदरन गैस कंपनी मां। त घर में थोरा वेठिसि, मुंहिंजी कुझु रिस्पॉन्सिबिलिटीज़ हुयूं ॿारनि जी शादियूं वग़ैरह करण खां पोइ जॾहिं बिल्कुलु फारिग थी वियसि। मुंहिंजा 2 ॿार आहिनि, 2 धीअरूं आहिनि, हिकिड़ो पुटु आहे। त माशाल्लाह पुट जी ज़िमेदारियूं निभाइण खां पोइ वरी फ्री थी वियो। जी पोइ मूं चयो त न सभु कुझु त ख़ुदा ॾिनो आहे असांखे। सुख बि ॾिठोसीं, इज़तूं बि वरितियूं, पंहिंजो पाण खे सुख बि ॾिनो, सभु कुझु कयो। हाणे जेके कुझु असां वटि आहे उहो पंहिंजी लाइफ जेका अहिड़नि ॾुखी माण्हुनि जी उन्हनि सां हमदर्दी कंदे गुज़री वञे। असांजी पहुच एतिरी कोन्हे त असीं हर कंहिं, छो जो दुनिया वॾी आहे ऐं स्पेशली सिंध में जेके बुख आहे, जेके बेरोज़गारी आहे तमामु घणी आहे, जेके असीं कवर नथा करे सघूं। असांखे ख़बर आहे इट्स इम्पॉसिबल की असीं उनखे कवर करे सघूं, लेकिन हिकु चइबो आहे न फुड़ी फुड़ी जेकॾहिं हले कंहिंजो, अगरि कंहिं प्यासे खे 2 क़तरा पाणी जे था मिलनि उनखे ख़बर हूंदी आहे त असीं जेको पीऊं पिया असांजे लाइ ज़िंदगी आहे। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। त इन सेंस में पोइ इहो फील आयो, माण्हुनि खे ॾिठो, सर्वे कयो, ॿाहिरि निकितासीं त तमामु हिन कराची शहर जे आस पास जेके नंढा नंढा ठहियल आहिनि टाउन, उहे जेके स्पेशली उते ग़रीब माण्हू मज़दूर माण्हू रहनि था, उते तमामु घणो ॾुख ऐं परेशानी, खाधो कोन्हे, इलाजु कोन्हे, इवन ॿारनि खे कपिड़ा कोन्हनि, चपलूं कोन्हनि। इहो सोचे पोइ असां चयो चलो असीं इब्तिदा था करियूं।
मूं इहो सोचे पंहिंजी जेका टीम आहे उनखे ॿुधायो, उहो उन्हनि बिल्कुलु एग्री कयो। इहो न आहे त हिते कराची में या असांजे आसपास सराउंडिंग माण्हू जेके आहिनि उहे बिल्कुलु ईअं न चाहिनि त असीं नथा करूं। एवरी टाइम, हर वक़्तु, जे वक़्तु असां उन्हनि खे कॉल कई आहे फौरन उन्हनि यस कई आहे। माना जज़्बे ऐं नेकनीयत वारा माण्हू आहिनि। जी जी जी। सो सूंहं तव्हां जेको आहे सो को एल्बम कयो आहे सिंगिंग में या सिर्फ़ु ईअं शौक़िया कॾहिं कॾहिं कंहिं प्रोग्राम में ॻायो थियो? 2 एल्बम कया आहिनि। माशाल्लाह, हिकिड़ो एल्बम त तव्हांजी भेण सां मां ॾिठो हुयो जी, शायदि। उहो कयो पहिरियों मुंहिंजो अकेली जो एल्बम आहे। अच्छा अच्छा। उन एल्बम जो नालो छा आहे? हुनजो वफ़ा ऐं जफ़ा। वफ़ा ऐं जफ़ा। वफ़ा ऐं जफ़ा माना ईअं सफ़ा। सो हाणे तव्हां छा ॿुधाईंदव? धमाल शमाल थी वञे। मां तव्हांखे धमाल ॿुधायां। मस्त सोना लाल कलंदर तेरा से मन रवे आबाद, सखियां दा सरदार कलंदर झूले 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 लाल सोना मस्त कलंदर लाल, झूले 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 लाल सोना मस्त कलंदर लाल, तेरा से मन रवे आबाद, सखियां दा सरदार कलंदर। कितु आए लालण दर पे सवाली, कितु आए लालण दर पे सवाली, कितु आए लालण दर पे सवाली, सबर ईमान वाले जाए त न खाली, हर मुश्किल नो दे दाए लालण टार, सखियां दा सरदार कलंदर तेरा से मन रवे आबाद, मस्त सोना लाल कलंदर। दर्दियां लालण साडा कोई सहारा नहीं, तेरा दरिया है मौला, तेरा दरिया है मौला, जिदा कोई किनारा नहीं, झूले लाल झूले 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 लाल सोहना लाल, झूले 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 लाल, तेरे दर्दियां लालण साडा कोई सहारा नहीं, तेरा दरिया है मौला, जिदा कोई किनारा नहीं, तू डूब गया मौला इतनी कंठे ना, घर पे बसई नूर कलंदर तेरा से मन रवे आबाद, मस्त सोना लाल कलंदर तेरा से मन रवे आबाद, सखियां दा सरदार कलंदर। तेरी दीवानी दियां साडा कोई सहारा नहीं, तेरा दरिया है मौला, जिदा कोई किनारा नहीं, तेरी दीवानी दियां साडा कोई सहारा नहीं,
वाह 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 धमाल मज़ो अची वियो महफ़िल मस्तु थी वई बिल्कुलु ॾाढो सुहिणो माशाल्लाह बिल्कुलु इरशाद हाणे हिकिड़ो ईअं इरशाद करे छॾियो कोई इरशाद कयो। इरशाद करे साईं छॾियो कलंदर कोई साईं जी धमाल ॿुधीसीं असां छा इरशाद कयूं असांजी दिलि कलंदर आहे असांजी दिलि कलंदर आहे पिरीं हर पल कलंदर आहे ज़बरदस्त असांजी दिलि कलंदर आहे पिरीं हर पल कलंदर आहे ऐं सूंह लगारी जीअं ॻायो सभई उनजो ज़िक्र था कनि सॼी महफ़िल कलंदर आहे वाह असांजी दिलि कलंदर आहे सॼी महफ़िल कलंदर आहे सो माशाल्लाह कोरोना जी जेका वबा हुई इन ते वरी माशाल्लाह मां नथो चवां माशाल्लाह हिन करे तव्हां ख़तम थी वई हा ख़तम सो हाणे ॻाल्हि इहा आहे त इन सूरत हाल में तव्हां कहिड़ा क़दम खयां छा कयो काफ़ी मुश्किलुनि जो तव्हांखे सामनो असां जेतिरो असां पुॼी सघियो पंहिंजे वसार माण्हुनि खे कुझु राशन मां पंहिंजे तरफ़ां बि कयो मैडम बि पंहिंजे तरफ़ां कयो जेको असांजी टीम वर्क वञी करे असां हुते पुॼायोसीं जिते जिते असांजा अच्छा जी हिन सम्झो ॻाल्हि पिया। कई त मूंखे हुयो त माण्हुनि जी मदद करणु घुरिजे तव्हां हिन जी सोच में कीअं मिक्स थी वियो तव्हांजे माइंड में कीअं रहियो त यार वाक़ई में सही थियूं चवनि मूंखे हिन जी ॻाल्हि खे ॿुधणु घुरिजे या मूंखे हिन सां गॾु हेल्प करणु घुरिजे तव्हां सेटिस्फाई थियो हिन जी ॻाल्हियुनि खां या तव्हांजे अंदरि बि इहा शइ हुई पहिरियां असां खां ई में बि मतिलबु इहा बाय नेचर आहे हूअं बि मदद करण कोई जी बि मदद करण जी हींअर बि जेकॾहिं मां वेही ॿुधायां त कलाक लॻंदा जेके मददूं कयूंसीं उनजो मोट त कोन मिलंदी आहे कंहिंखे बि अॼु ताईं कोन मिली आहे अच्छा पर इहो कुदरती असां में आहे पर मोट अॻिते मिलंदी सही इंशाअल्लाह उहो ओॾे जो असां हिसाब किताब रखियो आहे उतो ई मिलंदो बाक़ी नीयत सची हुजे अॻे त पावर त मणनि खे बि मोटा बिल्कुलु नीयत सची हुजे भली थोरो ई कयो रब करीम राज़ी थी थो पए नेकी कार बंदी थी वञे त माण्हू बसि अलाह साईं अहिड़ा जेके कम हूंदा आहिनि न रूह खे सुकून ॾींदा आहिनि इलाही सुकून मिलंदो आहे मुंहिंजो पंहिंजो एक्सपीरियंस आहे मां जॾहिं मतिलबु पंहिंजे घरेलू ज़िमेदारियुनि खां फारिग थी वियसि त वेही वेही बोर थींदो आहे इंसानु त कुझु बि करण ते दिलि न चवंदी हुई बसि चवंदो बसि चुपचाप वेठो हुजे जेको मिलियो खाधो ख़तमु लेकिन जॾहिं आउं हिन फील्ड में आई आहियां त यकीन करियो मूंखे पाणी जो हिकिड़ो डुक बि पियां थी न मूंखे एॾो मज़ो थो अचे ऐं सम्झां थी आबे ज़मज़म बि पियां हिकिड़ी दिलि मां हिकिड़ी फीलिंग्स जहिड़ियूं आहियूं नमाज़ पहिरीं मुंहिंजे बदन में थोरी अहिड़ी थी वियो जो आउं नमाज़ पढ़ी पाबंदी सां कुर्सी ते वेही पढ़ंदी हुअसि सही लेकिन जॾहिं आउं फील्ड में आयसि त यकीन करियो मूंखे हाणे पाबंदी सां जीअं नॉर्मल नमाज़ पढ़बी आहे पढ़ां थी जॾहिं आउं सजदे में वञां थी त चवां थी कंहिं न कंहिं ज़रूरु दुआ ॾिनी आहे जो अॼु मुंहिंजो नमाज़ जेका आहे पूरी थिए थी वरना मूंखे रोअणु ईंदो त नमाज़ पूरी न पई पढ़ी सघां लेकिन तव्हां यकीन करियो इहो तव्हां जेको जुमिलो चयो न त हिकिड़ो रूहानी सुकून थो मिले मूंखे त आउं चवां थी 100% अलाही मथे आहे 1 करोड़ दफ़ा मूंखे रूह खे सुकून मिलियो आहे पर इन सुकून जे अलावा मूंखे अलाह में उमेद आहे की अलाह साईं जेतिरो वक़्तु असां पंहिंजी ज़िमेदारियुनि खे पूरो कयो बाक़ी जो वक़्तु असां क़बूल करे छो जो असां कुझु सिर्फ़ु ॾियण था चाहियूं ऐं मूंसां गॾु अलाह जो शुक्र आहे अञा सोचंदा ई आहियूं काड़ी अहिड़ो को प्रोजेक्ट अची वेंदो आहे की अहिड़ो कमु अची वेंदो आहे त पोइ चवंदा हाणे कीअं कंदासीं छो जो फंड्स वग़ैरह त असां वटि न हूंदा आहिनि तव्हां यकीन करियो दरवाज़े ते ठक ठक करे मुंहिंजियूं पंहिंजियूं फ्रेंड्स आहिनि मुंहिंजा पंहिंजा कज़न्स आहिनि पाणे ई अची ॾेई वेंदा आहिनि अचे पैसा रखो तव्हांखे कंहिंखे ॾियणा हुजनि ॾेई छॾियो तव्हां हैरान थी वेंदी आहे हाणे रिसेंटली 28 सेप्टेम्बर ते असां हिकु ग़रीब छोकिरी जी शादी कराई यतीम हुई वीचारी उनजी पुफी जेको आहे उनखे पालियो हो त उनजी शादी लाइ उन्हनि चयो त असीं जहेज़ वग़ैरह नथा ॾियूं लेकिन हिकिड़ो कमु करियो त असांखे जेको आहे न 200 माण्हू उन्हनि चयो 200 माण्हुनि जी मानी जेके ईंदा बारात उहे असीं नथा अफोर्ड करे सघूं असां पाण में मूं गुंजाइश हालांकि मूं हिसाब किताब त कयो कोन हो पर मुंहिंजे वात मां निकिरी वियो असीं 100 माण्हुनि जी मानी ॾींदासीं हाणे 100 जो चई त वेही रहियासीं कराची जे महांगाई जो ज़मानो छा कजे जॾहिं हिननि सॼी टीम खे घुरायो हुननि चयो मैडम ज़रूरु पाण कंदासीं कुझु न कुझु कंदासीं 12 डेज़ 12 ॾींहं विच में गैप हो जंहिंमें असांखे तयारी करणी हुई लेकिन तव्हां यकीन करियो मुंहिंजो पैसा सभु हिननि बि ॾिना मेंबर्स जेके आहिनि असांजा उहे बि कंट्रीब्यूट कंदा आहिनि ॿियो मॉरली सपोर्ट बि कंदा आहिनि फील्ड वर्क बि कंदा आहिनि उन जे बावजूदि मूंखे दरवाज़े ते ख़ुदि बख़ुदि मूंखे न आहे ख़बर छोकिरी जो नसीब हो जो जहेज़ बि ठही वियो जेको असां सोचियो कोन ऐं उन जे लाइ पैसा बि मिली विया जेके असां 100 माण्हुनि जो सोचियो पर 200 माण्हुनि जी मानी थी वई हली छो जो हुन जिन खे कंट्रीब्यूट कयो हो शामिल आहिनि तव्हांखे ख़बर आहे जेको असां उन्हनि खे चयो भई ॾिस 100 खां मथे न हुजनि माण्हू तव्हां ॿ माण्हू हिकिड़ी फैमिली मां घुरायो लेकिन असां जॾहिं असीं पहुतासीं हुते त हॉल खचाखच भरियल माण्हू बीठल हुआ छो जो हिकिड़ी फैमिली मां 6 ॼणा 7 ॼणा ॿार बचा अच्छा ॾिसो एतिरा सारा माण्हू खाइण जे लाइ अची विया पर एतिरा सारा माण्हू मदद जे लाइ कोई अॻिते न आयो सोचण जी ॻाल्हि आहे न असल में मदद जो कॉन्सेप्ट कोन्हे तव्हां किथे बि वेंदा न कोई कम जे लाइ पोइ फौरन इहो
इहो सोचंदा आहिनि त असांखे कहिड़ो फ़ाइदो आहे। सही ॻाल्हि आहे। जनरली सभु माना हिते माण्हू- दुनियावी फ़ाइदो हर को ॾिसे थो पर आख़िरत जो फ़ाइदो कोई नथो ॾिसे त जेकॾहिं उहो पंहिंजो नथो हिसो ॾिसे। ॻंढियूं त हालांकि उते मूंखे अॻिते हली ख़बर- करे असांखे फ़ाइदो पवंदो। जी मूंखे ख़बर आहे त तव्हां हिकिड़े ॿार खे सिर्फ़ु हिकिड़ी पेंसिल वठी ॾियो था, तव्हां यकीन रखो तव्हांजे ॿार खे 2 पेंसिलूं ज़रूरु मिलंदियूं। इहो यकीन रखो, किथां मिलंदियूं इहो अलाह खे ख़बर आहे, लेकिन इहो ईमान आहे। तव्हां ईमान रखो त सही, तव्हां 100 बस ये रुपया सॼी ॻाल्हि आहे अक़ीदे जी। अलाह चयो आहे, हा, बिल्कुलु, पंहिंजे अलाह ते भरोसे रखण अलाह जी। चयो आहे, जी, जी। तव्हां जेके सची दिलि सां रखंदो त यकीन तव्हांखे ओतिरी मोट ज़रूरु थिए थो। मिलंदी। अलाह साईं चयो आहे त तव्हां मुंहिंजी राह में हिकिड़ो हिसो कढो, मां तव्हांखे डबल करे ॾींदमि। काथां ॾींदमि उहो पोइ उन्हनि जी आहे, उन्हनि जी ज़िमेदारी। वसीलो कीअं बि ठही थो अची वञे, वेंदो, वसीलो हक़ीक़त अची वेंदो आहे। अच्छा हफ़ीज़ साहब कीअं ख़बर कीअं थी पवे त ही मुंझारे जो शिकार आहे, ही ॾुखियो न, आहे, उन जे हिनजी लाइ हेल्प कजे असांजी या माण्हू पाण अची ॿुधाइनि था इहे चवनि माण्हू था? एप्लीकेशन बि ॾियनि था या ईअं कंहिंखे ख़बर पए थी त मैडम सारो मां हलाए थी, मदद करे थी, तो माण्हू अचे पुॼंदा आहिनि। पोइ वरी मैडम हिकिड़ी टीम तरतीब ॾींदी आहे, वञी करे हुनजो हाल अहिवाल मालूम कंदी आहे त हिन जो सफ़र गुज़र कीअं थो हले। अच्छा पोइ मूं हूंदो आहे, मूं सां हिकिड़ी मैडम आहे निगरत, वञी करे फैमिली सां इंटरव्यू कंदा आहियूं, पुछंदा आहियूं बाबा तव्हांजो छा हाल अहिवाल आहे, कीअं था पंहिंजो सर्वाइव कयो। पोइ ॿुधाईंदा आहिनि को रखियो था हलायूं, को मज़ूरी था कयूं, या हुनजो हाल अहिवाल ॾिसी करे ख़बर पइजी वेंदी केतिरा ज़रूरतमंद आहिनि। पोइ हुन हिसाब सां असां रिपोर्ट ॾींदा आहियूं मैडम खे, पोइ हुन ते कंसीडर कंदी आहे, वरी कमेटी वेंदी आहे असांजी, जेको जेको असांखां पुॼंदो आहे असांखां, वरी कुझु ईअं ख़िदमत ख़ल्क़ में माण्हू ईंदा आहिनि, पंहिंजो हिसो ॾींदा आहिनि, पोइ मिलाए करे हुनखे मदद कंदा आहियूं। सही सही। किन माण्हुनि जे त चहिरे मां ई ॻाल्हि बखी ख़बर पइजी वेंदी आहे त ही केॾो असल में हिकिड़ा मजबूर माण्हू- आहे। जी हिकिड़ा माण्हू न उन्हनि खे आदत हूंदी आहे घुरण जी। हा हा तव्हां वटि ईंदा, पंहिंजी तकलीफ़ ॿुधाईंदा, मूं वटि ईंदा, पंहिंजी तकलीफ़ ॿुधाईंदा ऐं उन पंहिंजो जुगाड़ करे वठंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। लेकिन के माण्हू मूं जेके स्पेशली असांजी टीम में असां उन्हनि माण्हुनि खे ॾिठो जेके चवंदे शर्माइनि था, पर उन्हनि खे ई जेको ज़रूरत डिज़र्व हूंदी आहे, कंदा, उन्हनि खे ई ज़रूरत हूंदी आहे जेके घुरण में शर्माईंदा आहिनि, शर्माइनि। उहो ई ज़रूरतमंद हूंदा आहिनि। जिनखे ज़रूरत न हूंदी आहे न फटाफट चई सघंदी यार मूंखे हेतिरे राशन जी ज़रूरत आहे, बिल्कुलु उन्हनि खे बिल्कुलु उहो न थींदो आहे घुरण में। हा। अच्छा, हिन लॉकडाउन जे दौरान काफ़ी सारे घरनि में ईअं बि थियो आहे राशन जी ज़रूरत न आहे पर रखी रखी स्टॉक कयो आहे पाण माण्हू के माण्हू पाण आहिनि हितां हुतां आदि हितां हुतां मुजरम स्टॉक आहिनि कयो जेके आहे, इहे जिन जो हक़ आहे, जिन खे खाइण घुरिजे, उन्हनि खां उन्हनि ते उहा शइ पुॼी कोन्हे, उन्हनि जे राशन में सुसुरियूं पइजी वियूं, ख़राब थी विया राशन, हक़ीक़त। पर हुननि स्टॉक कया बानिस्बत की ॿियनि खे खाराइण घुरिजनि, जी। ॿियनि खे बसि ॾेई छॾनि, बल्कि पहिरीं उन्हनि त शिकायत ईअं बि थी कयो, पाड़े वारो खाई छॾे। एक्टिव थियंदा राशन दुकान ते विकिणण बि शुरू करे ओए होए। एक्स्ट्रा ये रिपोर्ट आहे बाक़ाइदा यूट्यूब ते। Really? अधु रक़म में उहे वरी पोइ खपाए बि अचनि पिया। हा बसि पोइ हाणे असां इन सां थिए ईअं थो त हक़दार जो हक़ बि मरे थो ऐं पोइ मुफ़लिस जेको माण्हू आहे ग़रीब माण्हू उन ताईं उहा ॻाल्हि या उन ताईं उहो राशन उन ताईं उहा शइ नथी पहुचे। पर जंहिंजे मूंखे करे हिननि जी हिकिड़ी ॻाल्हि असां सुठी पंहिंजे लॻी। तरफ़ नो पूरी कोशिशि कंदा आहियूं कि हक़दार खे वञी ॾियूं। हा, हिननि जी मूंखे उहा ई ॻाल्हि सुठी लॻी त पहिरियां वञी हुनजो इंटरव्यू कंदा आहिनि, घर जो हाल वाल ॾिसंदा आहिनि, हुननि जी वेरिफिकेशन करे पोइ हुनखे ॾियनि था, इहा सुठी ॻाल्हि आहे। मां अक्सर इहो ॾिसूं पिया गाॾियुनि में सुज़ुकियुनि में राशन अचनि पिया, हिकिड़े घर जा 4-4 मर्द 4-4 मायूं हिकिड़े घर में 4-4 बोरा हिकिड़े वञनि घर में पिया। हलो त उन बाक़ी हा, हा, रहिजी बिल्कुलु। वेंदो। या असां वटि बाक़ाइदा सिस्टम आहे वेरिफिकेशन जो। असल में सोशल वर्क जेको आहे उन में हर को माण्हू तव्हां मदद करे सघो था, तव्हां बि करे सघो था, लेकिन तव्हांखे ख़बर कोन्हे त मूं जंहिंजी मदद कई उन ऑलरेडी कंहिंखां वरितो आहे या न। लेकिन सोशल वर्क जॾहिं लाइन अप थी वेंदो आहे, जॾहिं उन्हनि खे त असांजो हिकिड़ो साइंस आहे, जस्ट लाइक अ साइंस के आप जो इसको मतिलबु तव्हां उनखे तरतीब ॾेई उन में पहिरीं सॉर्ट आउट करियो त उन मां कहिड़ा शयूं जेके आहिनि जेन्युइन आहिनि, कहिड़ियूं शयूं न। असांजी जेका सारोमा सोशल वेलफेयर में उहे ई उन में ई जनरल सेक्रेटरी सूमो साहब जनरल सेक्रेटरी बि आहिनि ऐं इंक्वायरी ऑफिसर बि आहिनि। असीं उन्हनि जी मदद करण खां पहिरीं पंहिंजी टीम खे चवंदा आहियो तव्हां पहिरीं सर्वे करियो, ॾिसो पंहिंजे मोहल्ले खां पुछो उन्हनि सराउंडिंग, ऐं उन खां पोइ असीं उनजी मदद कंदासीं, अदरवाइज़ असीं मदद न कंदासीं। जीअं रस्ते ते बीठा हूंदा आहिनि उन्हनि जी न। अच्छा, सारोमा जो तव्हांजे वेलफेयर जो नालो आहे, इन जो फुल फॉर्म छा आहे, इनखे थोरो ख़ुलासो कयो, इन जो मतिलबु छा आहे? जी, सारोमा असल में तव्हांखे जीअं मूं ॿुधायो त मुंहिंजी मदर जेका आहे उहा पंहिंजे घर जो बि मतिलबु चीज़ूं ॾेई सोशल वेलफेयर कंदा हुआ, सोशल त न, मदद कंदा हुआ ग़रीबनि जी। त मां इन खां इंस्पायर थियसि न, उहो जज़्बो मूंखे अचणु खपे, उहो आउं करियां त उहो मुंहिंजी माउ जो नालो सायरा आहे ऐं उनखे निक नेम सारू चवंदा हुआ घर में। त मूं सारोमा जे नाले सां ई इहा वेलफेयर रखी।
ताकी जेको आहे न मूंखे फील थींदो आहे त अम्मी साम्हूं बीठी आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही। हा छो जो नालो थोरो डिफिकल्ट बि लॻे पियो, मूंखे सम्झ में कोन पई अचे ॻाल्हि, मां हिन जो कोई फुल फॉर्म ज़रूरु हूंदो हिन ॻाल्हि जो थोरो ख़बर पए त हिन जो मक़सदु आहे छा हिन नाले जो। अच्छा, नंढपण में जेकॾहिं पाण का एक्टिविटी सुठी ॾिसूं था त पोइ आदत पइजी वञे थी, या उहा दिलि चवंदी आहे, उहो अहसासु हूंदो आहे जीअं तव्हां वटि अहसासु आहे, छो त वालिदा मुहतरमा जेकॾहिं इहो कमु कयो या बाबा सां इहो कमु करे थो, इन करे ई सियाणा चवंदा आहिनि त बाबा को बि नेकी जो कमु कयो त ॿारनि खे पाण सां गॾु रखंदा कयो, कंहिंजी हेल्प कयो था त ॿार तव्हांजा तव्हां सां गॾु ॾिसनि बाबा छा थो करे, कीअं ख़िदमत ख़ल्क़ी करे थो, भलाई जा कम कहिड़ा करे थो। थोरो अर्ज़ु कयां, मुंहिंजे वालिद साहिबु डे वन खां असां मॉल में शिकारपुर में सदर में असांजी राइज आहे, वालिद साहिबु इहो कमु हूंदो हो, सुबुह सां निकिरंदा हुया त सभिनि खां पाड़े खां जंहिंजो बिजली जो बिल आहे, कंहिंजो टेलीफोन जो बिल आहे, या कंहिंजो राशन आहे, उहो पता ख़बर न आहे त उहो पाण खे ड्यूटी छो सम्झंदो। अॼुकल्ह जो दौरु त ओड़ो न आहे, उहो कंहिंजो बिल जमा करणु कंहिं छाड़ो राशन वठी ईंदो, पाड़े में 8-10 घर हूंदा पर उन्हनि खे संभाले ॾींदो, उन्हनि खे पर्ची ॾींदो, बाबा तव्हांजो हे थियो, पंहिंजे जेब मां ख़र्चु करे ईंदो। सही सही। पोइ काथो मिलियो काथो न मिलियो, ईअं बि हलंदो हुयो। मुंहिंजी वालिदा बि ईअं कंहिंजी डिलीवरी आहे पाड़े में त अमड़ जो वटि सभु अची बीह रहंदा, उहो इस्पतालुनि में उन्हनि सां गॾु, जाते वठी वञनि ताते गॾु, माना इहो कुदरती असांजे घर सां इहो हूंदो, पूरो असांजो घर जेको हूंदो, वॾो घर हूंदो, असांजा मासात कज़न्स वग़ैरह ईंदा अची रहंदा असां वटि, कंहिंखे का ज़रूरत आहे मोहल्ले में त उहो सवाई करे वेंदा, माशाल्लाह। इहो डे वन को असांजे पंहिंजे घर में ई ॾिठी, सोशल वर्क असां पंहिंजे घर में पंहिंजे वालिदेन खां ई मतिलबु ॾिठो आहे। उहो जज़्बो अॼु बि आहे, अॼु बि को सवाल ईंदो आहे त उहो रही न वेंदो आहे। हालांकि मां 70 दफ़ा धोखा खाधा आहिनि, तंहिं हूंदे बि सही सवाल ई जेकॾहिं अचे थो त इहो ज़हन में रखो, बसि उहो अलाह साईं और पोइ असांखे कॾहिं हे न कयो आहे, रब साईं माना तव्हांजे दरवाज़े ते मोकिलियो आहे, इहा तव्हांजे लाइ हिकिड़ी माना जेको आहे हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे नेकियूं कमाइण जे लाइ, कराईंदो आहे असांखां। बिल्कुलु सही। अलाह साईं उहो ई चयो आहे, अच्छे घोड़े ते कोई बादशाह सवार थी अची तव्हांजे दर ते अची मुंहिंजे नाले सां तव्हांखां घुरे त तव्हांखे उनखे बि ॾियणो आहे, बसि इहा ई ॻाल्हि आहे। ऐं इन्हनि ई नेक माण्हू जी, जीअं तव्हां पंहिंजे वालिद जो पंहिंजे अम्मी जो ज़िक्र कयो, तव्हां ॻाल्हि कई, इन्हनि माण्हू जे करे ई दुनिया हले पई। हक़ीक़त इन्हनि ई नेक माण्हू दुनिया में न आहिनि, लेकिन दुनिया में पंहिंजो हिकिड़ो हिसो छॾे विया आहिनि। ॾिसो न अॼु बि उन्हनि पंहिंजे सुठनि कमनि जे करे, सुठनि अल्फाज़नि जे करे उहे अॼु बि असांखे यादि आहे। अच्छा, हिन जो मां थोरी नोट ॾिठी असांजी वालिदा जी, कची ख़बर आई त कुझु असां वियासीं त पकी थी पई। अच्छा, त मां असां हैरान थी वियासीं, भई असां पाण त ठाही कोन्हे, कोई कुदरती वारी इहे पोइ सम्झ में थी अचे त असां कंहिंजे लाइ भलाई था कयूं, को असांजे लाइ बि भलाई करे वियो आहे। सही 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 सही। कॾहिं कॾहिं थींदो आहे। जी, मां कुझु चवणु चाहींदसि उहो इहो त जेके फील्ड में असीं निकितासीं, जेके प्रॉब्लम्स आहिनि उन में हेल्थ जो प्रॉब्लम्स आहे, लेकिन स्पेशली एजुकेशन अवेयरनेस कान्हे। इस्लाम में असांजे बारे में जेको इंसान जी लिविंग स्टाइल जेको आहे उहो इस्लाम में कुल किताब आहे, उन जी अवेयरनेस कोन्हे। त असीं बिस्मिल्लाह करे पढ़ूं था, या असीं कंहिंजो ख़ैर जे लाइ करियूं था, दुआ घुरूं था, तो असांखे लॻे थी, या इहे जेके पॉज़िटिव चीज़ूं आहिनि उहे बिल्कुलु नज़र कोन थियूं अचनि। सिर्फ़ु इहो आहे त हीअ चीज़ खपे, हू चीज़ खपे, दुनियावी चीज़ूं, लेकिन अगरि पेरेंट्स उनखे पाण सां गॾु टच कनि ऐं उन्हनि खे इहो चीज़ सेखारीनि त इहे चीज़ूं जेके तव्हां जंहिंजे पुठियां तव्हां हलो था, या जेके शयूं उहे मिली वेंदियूं आहिनि ख़ुदि बख़ुदि जॾहिं तव्हां ॿियनि जे लाइ सुठो सोचो। लेकिन पॉज़िटिव थिंकिंग तमामु, मूं पाण ॾिठो आहे फील्ड में तमामु घटि, हर माण्हू पंहिंजी परेशानी खे ई सोचे थो, हालांकि उनजो हल नथो निकिरे। अच्छा, न हिकिड़ो ॿियो रीज़न बि आहे त माण्हू चवनि था चङाई कंदासीं त या ॻिटीअ पइजी वेंदी, इन कजे ई न रहंदो, हिते नंढड़ी साई बि वठूं था ऐं मोटी चऊं था, हिन ॻाल्हि ते वधीक डिस्कस कयूं था। तव्हां असां सां गॾु रहिजो। बिल्कुलु हलंदासीं हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जे तरफ़। ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं। वी विल बी राइट ब्रेक आफ्टर दिस ब्रेक। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, शहानी है हमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में, ऐं असां कचहरी कंदा आहियूं, ऑफियर बि ऑन एयर बि असांजी कचहरी जो सिलसिलो जारी रहंदो आहे। इहो ई लाइव प्रोग्राम जो मज़ो आहे, इहा ई लाइव प्रोग्राम जी ख़ुशूसियत आहे। असां वटि मोज़िज़ महिमान जेके वेठा आहिनि, अब्दुल हफ़ीज़ उमरो साहिबु, हाजरा मज़हर। तव्हां ॿिन्ही खे जेकॾहिं सुठो कलाम ॿुधायूं तव्हांखे छा महसूसु थींदो? सुठो लॻंदो? लॻारी असां सां गॾु आहे, सूंहं खां को सुठो कलाम ॿुधंदासीं। उस्ताद मरम साईं तव्हां रेडी आहियो? ओके जी पोज़ीशन आहे, ओके जी पोज़ीशन आहे त पोइ वाह वाह कयो साईं।
तुझो अर्श रंगिया चल मूंखे ॾाढो वणी वियो तुझो अर्श रंगिया चल मूंखे ॾाढो वणी वियो झट ककरन मां निकतल मूंखे ॾाढो वणी वियो झट ककरन मां निकतल मूंखे ॾाढो वणी वियो तुझो अर्श रंगिया चल मूंखे ॾाढो वणी वियो झट ककरन मां निकतल मूंखे ॾाढो वणी वियो झट ककरन मां निकतल मूंखे ॾाढो वणी वियो दुनिया में असाए दो दुनिया में असाए दो देखे के न चाहो दुनिया में असाए दो देखे के न चाहो तोखे मन जे मंदर जो तोखे मन जे मंदर जो भगवान बणायो झट ककरन मां निकतल मूंखे ॾाढो वणी वियो झट ककरन मां निकतल मूंखे ॾाढो वणी वियो मदहोश करे भैया मदहोश करे भैया तुझे जुल्फन जी खुशबू मदहोश करे भैया तुझे जुल्फन जी खुशबू होश करे भैया तुझे जुल्फन जी खुशबू मदहोश करे भैया तुझे जुल्फन जी खुशबू तुझे रक्स में हो सरगम तुझे रक्स में हो सरगम मूंखे ॾाढो वणी वियो झट ककरन मां निकतल मूंखे ॾाढो वणी वियो झट ककरन मां निकतल मूंखे ॾाढो वणी वियो जॾहिं सागर सुर छेड़ा जॾहिं सागर सुर छेड़ा तो रक्स कयो सुर में जॾहिं सागर सुर छेड़ा तो रक्स कयो सुर में जॾहिं
सुर छेड़ा तो रस कयो सुर में जॾहिं सागर सुर छेड़ा तो रस कयो सुर में मेहंदीअ जी महफ़िल हुई मेहंदीअ जी महफ़िल हुई तो रस कयो सुर में चट ककरन मां निकतल मूंखे ॾाढो वणी वियो आहे चट ककरन मां निकतल मूंखे ॾाढो वणी वियो आहे तुंहिंजो अर्श रही आंचल मूंखे ॾाढो वणी वियो आहे तुंहिंजो अर्श रही आंचल मूंखे ॾाढो वणी वियो आहे चट ककरन मां निकतल मूंखे ॾाढो वणी वियो आहे चट ककरन मां निकतल मूंखे ॾाढो वणी वियो आहे वाह 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 छा ज़बरदस्त। ॻाल्हि करी छा ॻाल्हि करी अॼु मट भञी छॾियव सभु तव्हां को शेर ॿुधायो को पंहिंजे मां अलाए शेर जंहिं मां रुगो मां शाइरी ॿुधाईंदुमि छा अच्छा मूंखे उहा शेरो शाइरी त ईंदी कोन्हे त तव्हां टाइगर ॿुधायो न जेकॾहिं हेतिरो फोर्स कनि था मोहरम नाज़ हिकिड़ो शेर हुजणु घुरिजे महिरबानी पंहिंजो आहे अलाए केरु आहे पंहिंजो अलाए केरु आहे पंहिंजो आहे अलाए केरु आहे पंहिंजो आहे अलाए केरु आहे मुंहिंजो त इहो ई शेर आहे तव्हांजी माना शागिर्दी हले थी सही में ॻाल्हि सां इहा सही आहे तुक जी शाइरी है ना साईं सो आख़िर में को मैसेज ॾियणु चाहींदव नेकी भलाईअ जो को असांखे जेका तलक़ीन कंदो चवंदासीं त माण्हू अॻु में थियनि इन कमनि में अॻु भरो थियनि कुझु मदद कनि जेके सम्झनि था जेके एसोसिएशन कमु कनि थियूं ग़रीबनि ऐं नादारनि जो असांजो त पूरो काफ़ी इन ते हले थो पियो हेल्थ ते एजुकेशन ते मैडम कुझु स्कूल बि खोले पई अच्छा माशाल्लाह उन में माशाल्लाह। मदरसे सही, जो बि सही। कॉन्सेप्ट आहे ॿारनि खे निमाज़ पढ़ाइण या सही, दीनी सही। कम बि सेखारणु कम त वॾा आहिनि पर हिन में माण्हू कुझु असां सां अॻु भरो अचनि हा का बिल्कुलु तव्हांजो मदद को फोन कनि नंबर या वग़ैरह या कोई वेबसाइट जेकॾहिं कोई माण्हू तव्हां सां कॉन्टेक्ट करणु चाहे ॾियण जे लाइ या वठण जे लाइ उहो तव्हां हिकिड़ो दफ़ो शो करे छॾियो ॿुधाए छॾियो उहो असांखे आहे असांजो पंहिंजो हले थो पियो हिन सिलसिले ते कमु बि हले थो कोशिशि कयूं था सही अदी हाज़िर तव्हांजो को मैसेज आहे हिन सिलसिले में जी बिल्कुलु मैसेज आहे त हिकिड़ो मैसेज सिर्फ़ु इहो आहे त इंसान हिकिड़ी अहिड़ी तख़लीक़ आहे जेका पैदा थिए थी जाहिल इन लाइ चवणु घुरिजे जो जानवर उथी पंहिंजी माउ ॾांहुं हली था वञनि उहो पंहिंजी माउ खे सुञाणनि था एतिरी अवेयरनेस हूंदी आहे लेकिन जॾहिं औलाद पैदा थींदो आहे ॿार पैदा थींदो आहे उनखे ख़बर न हूंदी आहे अम्मी किथे आहे खीर कीअं पीअणो आहे या वॾो कीअं थियणो आहे त उनखे पैदा थियण खां जेका तरबियत ॾिजे थी उन में अगरि केरु तव्हांखे किथे मिले थो पहिरें नंबर ते माहौल तव्हां के अहिड़ो ॾियो सुठनि माण्हुनि सां गॾु वेहण जो सुठनि माण्हुनि सां गॾु उथण जो त तव्हांजी 50% जेका आहे मदद थी वई माउ पीउ जो बर्डन घटिजी वियो ॿिए नंबर ते उनखे सुठो इंसान बणण जा बेसिक्स जेके आहिनि उनजी नॉलेज हुअणु घुरिजे पहिरीं पेरेंट्स खे हुअणु घुरिजे ताकी उहो पंहिंजे औलाद खे ॾेई सघे ऐं उहो कहिड़ी थी दुनिया में हले छो जो मरण खां पोइ अम्मी खां माउ खां या वालदेन खां इहो न पुछियो वेंदो तव्हां हिननि खे कपिड़ा कहिड़ा पाराया तव्हां हिननि खे खाधा कहिड़ा खाराया इहो ज़रूरु पुछियो वेंदो आहे त इल्मु केतिरो ॾिनो तव्हां ॿिन्ही मोज़ महिमाननि जी वॾी महिरबानी लख थोरा इंशाल्लाह वरी अॻे भेरे जेकॾहिं मौक़ो मिलियो त कचहरी कंदासीं वरी हिन सिलसिले में ऐं हिते वठूं था पाण टी नंढी साई मोज़ महिमान ॿिया बि असांजे प्रोग्राम में अचणा आहिनि सो तव्हां काॾे बि न वञो हलंदासीं हिकिड़ी कमर्शियल ब्रेक जी तरफ़ ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं असां सां गॾु रहिजो सलाम से मुझे सिंध के सलाम सलाम सुन शहानी है हमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भली कार थी आहियां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में खोड़ सारी गुफ़्तगू तव्हां सां कंटिन्यू रहंदी तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल करे शामिल थी सघो था अॼु जी इर्शाद जागराणी तव्हांखे अख़बार ॿुधाईंदा पोइ तव्हांखे असां पंहिंजे ख़ासि महिमाननि सां बि ज़रूरु मिलाईंदा रहंदासीं जी इर्शाद जी कराची हैदराबाद सखर मां हिकु ई वक़्तु शाया थींदी आहे रोज़ानी सिंधी अख़बार जीजल ऐं अॼु अंगारे जो ॾींहुं आहे 13 अक्टूबर 2020 बमुताबिक़ जेका इस्लामी तारीख़ आहे 25 सफ़रुल मुज़फ़र 1442 जहिड़ी सिफ़ा इन अख़बार जा 8 क़ीमत 20 रुपया आहे सो सुपर लीड ख़बर इहा आहे त वफ़ाक़ी सरकार पारां मुख़ालिदुर खे जलसनि ऐं रैलियुनि जी इजाज़त ॾियण जो फ़ैसिलो ऐं लीड ख़बर इमरान ख़ान साहिब जे हवाले सां त सुप्रीम कोर्ट वज़ीर आज़म जी सियासी तक़रीब में शिरकत ते पाण मुरादो नोटिस वरितो नोटिस जारी ऐं इन खां सवाइ वज़ीर आज़म आसिम बाजवा जे ख़ासि मददगार वारे उहिदे तां इस्तीफ़ा
मंज़ूर करे वरिती। इन खां सवाइ पीपल्स पार्टी खे टाइगर फोर्स जे अख़्तियारनि ते ख़दशा सुप्रीम कोर्ट खां नोटिस वठण जो मुतालबो। ऐं इन खां सवाइ जेकियूं ॿियूं ख़बरूं आहिनि उन्हनि ख़ासि ख़बरुनि में हिकिड़ी ख़बर इहा पिया आहे त वज़ीर आज़म नालाइक़ हुजण सां गॾु बेख़बर पिया आहे। हमज़ा शहबाज़ जो इहो चवणु आहे। ऐं शेख रशीद खे मौलाना आदिल जे क़त्ल जी जांच में शामिलु कयो वञे, सईद गनी साहिब जो इहो चवणु आहे। ऐं इन खां सवाइ पाण डायरेक्ट हलूं था शोबिज़ वारे पेज ते, उन में लिखियलु इहो आहे त सजल अली हिकु ॿियो वॾो एज़ाज़ पंहिंजे नाले करे वरितो। अदाकारा इंस्टाग्राम ते ॿुधायो त ग्रीन कार्पेट फैशन एवार्ड जो हिसो बणिजी रही आहियां। ऐं मायरा ख़ान बहितरीन अदाकारा जो एवार्ड पंहिंजे नाले करे वरितो। ऐं इन खां सवाइ अॼोकी अख़बार में शोबिज़ जूं ख़बरूं ऐं आलमी ख़बरूं, रांदियुनि जूं ख़बरूं, ज़राअत जूं ख़बरूं बि शामिलु आहिनि। ऐं जेको जिन ख़बरुनि में दिलचस्पी रखे थो उहे ख़बरूं ज़रूरु पढ़े। रोज़ानी जीजल अख़बार वठो, पाण बि पढ़ो ऐं ॿियनि खे बि ख़बरूं पढ़ी ॿुधायो। रोज़ानी जीजल अख़बार वेझे स्टॉल तां वठी छॾियो या हाकर खे चई छॾियो तव्हां ताईं पहुचाए। ऐं हिन वक़्तु असां वरी मौज़ूज़ महिमान जो तव्हां सां तारुफ़ कराईंदासीं जेको हिन वक़्तु असांजे प्रोग्राम जो हिसो थियो आहे। पाण असांजे प्रोग्राम में भेरो कंदा रहंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ मामलनि ते सुठी तज़िया निगारी बि कंदा आहिनि। पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि नईम अवान साहिब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम सर, कैसे हैं? फाइन बाय द ग्रेस ऑफ अल्लाह, आप ठीक हैं? बिल्कुल ज़बरदस्त, अल्लाह का करम है। सो सूंह लगारी तो पाण वटि अॻु में ई मौजूदु आहे, सूंह प्रोग्राम में पहिरें ई मौजूदु आहे। सूंह ही हर जगह पे ना? सर ये क्या सिलसिला है? महंगाई बढ़ती जा रही है और आज की अखबार भी लिखती है कि बिजली के जो रेट्स हैं उनमें 2 रुपया इजाफा हो गया। नहीं भाई, ये 2 रुपए बड़े बहुत कीमती होते हैं। 4 आने रुपया पहले हिसाब होता था, वो भी फी यूनिट पे 2 रुपए बढ़ा दिए। अब हर दिन, अच्छा सिर्फ ये नहीं कि बिजली बढ़ती है, पेट्रोल भी बढ़ जाता है, गोल्ड भी बढ़ जाता है, सब्जियां भी बढ़ जाती हैं। फिर किसी से भी बात करो, रोटी आटा, अभी देखा आपने रोटी पे पंचायत चल रही थी इतनी कि रोटी इतनी महंगी कर दी है, रोटी आटे की बोरी कम होगी, 5-6 हज़ार रुपये की बोरी। पहले कहाँ इतना महंगा दौर था, इतनी सस्ते से आराम से आटे वगैरह मिल जाते थे। 2400 रुपये जो मणु थी तो अन्न जो बस उहा ही ॻाल्हि आहे न। काथा मां पंहिंजे घर जो राशन भरियां, कंहिंखां वठां? मूंखे लॻे थो असल में बात ये है कि महंगाई जो है वो जो अब इस वक्त मसलत है इस मुल्क के ऊपर, असल में हम अब जब किसी डायरेक्शन से हट जाते हैं ना, मेरी अगर जिम्मेदारी घर के अंदर अगर रिस्पॉन्सिबिलिटी कोई है तो मैं अपनी रिस्पॉन्सिबिलिटी से जब हट जाता हूँ या आप अपनी रिस्पॉन्सिबिलिटी जो अदा कर रहे हैं यहाँ से जब हट जाते हैं तो ऑटोमेटिकली नीचे फिर वो चीज़ें डिलीवर नहीं हो पाती हैं। कौम जो वोट देती है, जो इलेक्ट करती है किसी नुमाइंदे को, तो उससे एक्सपेक्ट कर रही होती है कि आया ये जो हमारे ऊपर आएगा, लाजमी सी बात है इसके पास जो मिनिस्ट्री आएगी या वज़ीर आज़म साहब जो है वो आएंगे। तो होता ये है कि जब कौम देख रही होती है वज़ीर आज़म की तरफ और जब डायरेक्शन से हट जाता है तो उससे ये नुकसान जो भी हो रहे हैं ये इस वक्त देख रहे हैं। मैं आप एक्सपेक्ट ये करते हैं वज़ीर आज़म से कि बात ये है कि जब वो पार्लियामेंट में जाएगा, पार्लियामेंट की बालादस्ती की बात करेगा, रूल ऑफ लॉ की बात करेगा, लोगों को वसाइल देगा, गरीबों को नौकरियाँ देगा, चीज़ों को कंट्रोल करेगा, अतवाद को कंट्रोल करेगा, पूरे मुल्क के अंदर एक खूबसूरत सा जो है वो एक प्लान बना के देगा और जब जाएगा तो लोग उसको जो है वो याद रखेंगे। बात ये है कि जब से वज़ीर आज़म मुल्क पे आए उसने पहले दिन से बात ये है कि जो पहले दिन से जो बात थी कि वो भी चोर है, वो भी चोर है, वो भी चोर है, वी डोंट केयर अबाउट इट। बात ये है कि आवाम कहती है कौन क्या कर रहा है, आई डोंट, मुझे हमें नहीं पता इस बात का, हमें ये चीज़ें चाहिए। जब आप किसी डायरेक्शन से जब हट जाते हैं ना तो फिर नुकसान यही होता है जो नुकसान इस वक्त जो है वो पूरी कौम उठा रही है। 2 रुपये कुछ पैसे जो बढ़ गए हैं ये आज एक दफ़ा नहीं बढ़े, ये 1 साल के अंदर तकरीबन तीसरी दफ़ा ये रेट बढ़े। और पाकिस्तान में 73 साल में मैं आपको बताऊं बजट एक दफ़ा आता है पूरे साल में, 3 दफ़ा बजट जो है वो मुल्क पे जो है वो लाए गए। फिर अगर बात करें चीज़ें तो जिस हिसाब से बढ़ रही हैं, ये तो बात ये है कि ये तो जिम्मेदारी है वफाक में बैठने वाली हुकूमत की कि सारे सूबों को साथ लेके चले और तमाम सूबों के अंदर जो है वो अपनी रेट कायम करे। लेकिन होता ये है कि मैं भी उसको भी चोर बोलूँ, उसको भी चोर बोलूँ। अब इस वक्त कौम देख ही रही है, पहले चोर थे 47 रुपये चीनी देते थे फरिश्ते, अभी 105 रुपये पे चीनी जो है वो दस्तयाब है मार्केट में। चोर थे 42 रुपये आटा था, आज 75 रुपये का ले गए 2 सालों के अंदर। चोर थे 8 रुपये यूनिट था, 20 रुपये का कोई यूनिट है, 2 और बढ़ा के 22 रुपये कुछ हो गया। लोगों ने बिल जला दी थी कि 8 रुपये यूनिट हम नहीं भरेंगे, कैंटीनों पे खड़े होकर बिल जल गए। आज 20 रुपये यूनिट, अब किसको जलाए? हम लोग खुद को जला देते हैं। देखिए बात कर सकते तो यही ना सारी जब आप कंटेनर पे जब खड़े होते हैं ना, हमें याद है अच्छे तरीके से जब बिलावल भुट्टो साहब ने नेशनल असम्बली के फ्लोर पे कहा था कि आप वज़ीर आज़म साहब अगर आप पार्लियामेंट की बालादस्ती की बात करेंगे, आवाम की बात करेंगे ना तो हम आपको आपका साथ देंगे। और उम्मीद करते हैं कि जिस मकसद के लिए आप जो है वो आ गए हैं
अब बात ये इलेक्ट होकर आ गए या सिलेक्ट होकर अब आ गए, लेकिन बात ये कि अगर आप डिलीवर करेंगे ना तो हम आपका साथ देंगे। ये जो 100 दिन का आपने पूरा जो है वो कौम को 100 दिन का एक वो दिया है कि अब 100 दिन में मैं ये भी करूंगा, 100 दिन में वो भी करूंगा, फिर 100 दिन बाद देखा हमने क्या कुछ हुआ इस मुल्क के अंदर। मैं मेरा जो गवर्नर हाउस को गिराऊंगा, उनको लाइब्रेरियन बनाऊंगा, पीएम हाउस को गिराऊंगा, यूनिवर्सिटी बनाऊंगा, IMF के पास नहीं जाऊंगा। बात ये कि बहुत सारी चीजें 100 दिन के प्लान के अंदर। भैंसों का दूध बेच रहे थे, अंडे पता नहीं कहाँ गए। वो तो असल में बात ये ना कि इनके पास 200 मायरे माशियात थे। ये मैं नहीं कहता था, ये इलेक्शन से पहले खुद कहते थे हमारे पास 200 मायरे माशियात थे, वो हम इस मुल्क का जो है वो स्ट्रक्चर चेंज कर देंगे। वो 200 मायरे माशियात जो थे ना, अभी क्या कर रहे हैं, कॉलर ले लेते हैं, इसकी तफसील बात करते हैं। जी सदफ, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, खुश आयो ना आप भी? जी मां बिल्कुल ठीक ठाक आहियां। तव्हांजो नालो छा आहे? तव्हां किथां कॉल कई आहे? मां अनीता ॻाल्हायां थी कराची खां। अच्छा, मां तव्हांखे पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध में भलीकार थी चवां। छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? जी मां सुबुह सां फरमाइश कंदसि त असांखे कलाम ॿुधाए। असांखे रंग सूफियानो लॻो अहिड़ो जो छा चइजे। कोशिश कयूं था। इरशाद भाई भी ठीक आहे न? बिल्कुल ठीक ठाक आऊं, जबरदस्त मजे में। गाना तव्हांजा बि ॿुधंदा था रहूं, अलाए कहिड़ा कहिड़ा ॻाया अथव। कहिड़ा ॻाया आहिनि जेके ॿुधो था? तव्हां बि ॿुधाए छॾियो न, कहिड़ो था चओ ख़बर न आहे त तुंहिंजे सॻीअ जा गुल था वंग विझनि, अलाए छा यादि बि नथो तुंहिंजे संगीअ जा गुल था वंग विझनि, सिंटी बि ध्यानु आहे इहो चमकीला कपड़ा पाइण हाँ ज़रूर ज़रूर ज़रूर। अॼु फनकार आहे, जंहिं ॾींहुं कोई न हूंदो आहे उन ॾींहुं वरी मां फनकार पाणो वॾी मेहरबानी, लख थोड़ा तव्हांजा। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। जी नहीं भाई, हम अपनी गुफ्तगू कंटिन्यू करते हैं। तो ये महंगाई जो इस वक्त बात ये कि बरपा है, अभी इस वक्त गरीब आदमी जो इस वक्त परेशान है, किसान वो अपना परेशान है, कारोबारी तबके से ताल्लुक़ रखने वाले वो जो सब परेशान है। इस वक्त बात ये है कि अवाम होता ये है कि मैं आपको बताऊँ, अभी इस वक्त PDM जो आपको पता है तहरीक जो है, अभी जो तमाम अपोजिशन जमातों ने मिल के, लाजमी सी बात है अवाम की कोई तो रहनुमाई करेगा। होता ये है कि मैं आपको बताऊँ, एक जो है वो मीटिंग हुई थी, उस मीटिंग के अंदर APC के अंदर तमाम जमातें बैठी थी। उस वक्त मौलाना फजल रहमान साहब ने कहा था कि इस्तीफे दे देते हैं, हुकूमत ख़त्म कर देते हैं। उस वक्त भी बात ये है कि पासदारी रखी गई। बिलावल भुट्टो साहब ने कहा कि नहीं, बात ये कि इनको इलेक्ट किया गया, उम्मीद है कि ये कुछ डिलीवर कर देंगे, ऐसा ना हो कि लेकिन उसके बाद भी इस बात को भी अरशाद भी एक हफ्ता तकरीबन एक माह तकरीबन गुजर चुका है इस बात को, और उसके बाद भी जो कुछ हुआ, उससे पहले भी एक APC बैठी, उसके अंदर भी 1 साल पहले यही हुआ कि इस्तीफे दे देते हैं। लेकिन होता क्या है मैं आपको बताऊँ, जब बात ये कि लीडर नहीं निकलते ना सर, फिर अवाम निकल जाती है, और अवाम जब निकलती है ना फिर वो लीडर की नहीं सुनती है। और आज इस वक्त पूरी कौम जो है वो पोजीशन की तरफ देख रही है। PDM लाजमी सी बात है, अवाम की जो इस वक्त जो आई करा के इन्होंने हुई अवाम की निकाली है, गरीब के से जो है वो रोटी इन्होंने छीन ली है। मैं आपकी यहाँ पे एक बात को थोड़ा काटूंगी। आप कह रहे हैं अवाम निकलती, अवाम मुझे लगता है यूज्ड टू हो गई है, पता नहीं पत्थर की बन गई है, कोई ऑप्शन कोई ऑब्जेक्ट ही नहीं करती, निकलती ही नहीं है। कोई पहले होता था जलसे हो गए, रैलियां निकल गई, बाहर रोडों पे उन्होंने ये रास्ते बंद कर दिए अपने हक के लिए, और फिर उनके हक उनको मिलते भी थे, थोड़ा नहीं थोड़ा बहुत ही सही, कुछ फ़र्क तो पड़ता था। आजकल अवाम जुल्म पे जुल्म बर्दाश्त किए जा रही है, अगर वो निकलती भी उनको फिर आपको पता है रुकावटें इतनी आ जाती हैं अवाम के आगे। देखिए बात ये है कि 73 साल के अंदर अगर मैं बात करूं, कायद आज़म साहब ने कौम जो है वो बन के ना कौम बना के इस मुल्क को आज़ाद करा दिया था। इस 73 सालों में हमें कौम नहीं बनने दिया। ये मनसूबा साज जो लोग, फैसला साज लोग होते हैं ना, इन्होंने बांट के रखा हुआ है। तू सिंधी है, तू महाजिर है, तू पठान है, तू सराइकी है, तू बलोच है, तू हज़ारे वाले, ये बटेर हैं। जब ये इसलिए बटे रहेंगे ना, इनका फ़ायदा क्या होगा? आज बलूचिस्तान से गैस निकलता है, लकड़ी पे लोग खाना बनाते हैं। KPK से पानी आता है, लोग कुएं से पानी भरते हैं। सिंध 70% गैस निकाल के देता है। आप चले मेरे साथ इंटीरियर सिंध के अंदर में, आप देखें वहाँ लोग लकड़ियों पे खाना बनाते हैं। उसकी वजह ये है कि ये कौम बन गई ना, तो कौम बन के तरक्की के अंदर कौम थी ना, तो बात ये कि वो 1 मिनट के जो मैसेज था तैयब अर्दोगान का, उसने कहा था सिर्फ मैं फलां जगह पे मुझे कैद कर दिया गया है, आज कौम बताएं साबित करे तरक्की कौम कि कौम में हजूम नहीं है। तो आवाम देख रहे फिर रोडों पे थी। इस मुल्क को बांटा गया है, इस मुल्क के अंदर अवाम को बांटा गया है। अब बांटा गया है तो जब अवाम बहरहाल डरती है, डंडों से डरती है, भूख से डरती है, चीज़ों से डरती है, तो बात ये कि अवाम नहीं निकल सकती है। लेकिन इस वक्त जो सूरत बन चुकी है ना, आपको मैं बताऊं, अवाम अब निकलने को तैयार है।
अगर इस वक्त मैं आपको बताऊं, अगर ये जो अपोजिशन ने जो फैसले किए हैं, जो पीडीएम जो बनाई एक तहरीक स्टार्ट की है, अगर इस वक्त अगर ये नहीं हुई ना, तो मैं आपको बताऊं जो सूरत आगे आउट ऑफ कंट्रोल होने वाली है। इस वक्त अगर आप देख लें जो हमारे पास महंगाई का तूफान जो बर्पा किया हुआ 13.8 में नहीं कह रहा, ये वर्ल्ड बैंक कह रहा है, एशियन बैंक कह रहा है जी 14.8 की जो है वो महंगाई की गई है। इसी तरीके से इनकी अपनी कहते हैं कि 9.8 जो है वो महंगाई इस मुल्क के ऊपर की गई है। और एशियन बैंक की रिपोर्ट पढ़े, 3 माह अगर ये सूरत हाल रही ना, तो इस मुल्क की हालत आपके नेपाल खटमंडू से जो है वो खराब हो जाएगी। यही सूरत हाल एशियन बैंक, वर्ल्ड बैंक ये कह रहा है कि अगर यही सूरत हाल रही इस मुल्क के अंदर, जो इस वक्त महंगाई का तूफान बरपा है, फिर इससे हालात के अंदर गरीब आदमी को रिलीफ नहीं दिया जा रहा है, तनख्वाहें नहीं बढ़ाई जा रही, ऐसे हालात के अंदर लोग खुदकुशियां करेंगे और मुल्क में इतना पीछे चला जाएगा कि इसको संभाला भी जाए तो नहीं संभाला जाएगा। सिर्फ मैंने बताया ना, डायरेक्शन नहीं है, डायरेक्शन नहीं है, मिसमैनेजमेंट है। सर्दियों में गैस शॉर्ट होता था, हमने देखा कराची के अंदर, पाकिस्तान के अंदर पहली दफा हुकूमत में गर्मियों में गैस नहीं आ रहा है, इंडस्ट्रियां तबाह हो गई, घरों में लोग बेचारे बच्चों को स्कूल भेजने के लिए वो नाश्ते के लिए परेशान हो रहे हैं। ये मिसमैनेजमेंट है। वही सिलेंडर वगैरह घर में, मैंने खुद अपने घर तो में ये अब ये सूरत हाल जो बनी हुई है, ऐसी सूरत हाल के अंदर जब वजीर आजम साहब वो भी चोर, अब आवाम देख चुकी है, चोर कोई भी नहीं, चोर थे वो, मैंने बताया ना, सब कुछ चोर सस्ता बेचते थे, अब फरिश्ते आ गए, इन्होंने महंगाई बर्पा कर दी है। मिसमैनेजमेंट है और अपनी जो इनकी जिम्मेदारी है उस रिस्पॉन्सिबिलिटी से हट चुके हैं। फिर जो इस वक्त बात ये है कि जो लोग मिनिस्टर जिन्होंने जो इलेक्टेड हैं वो इस वक्त काबीना के अंदर है नहीं, इनकी कमेटी के अंदर कोई इंग्लैंड से आया हुआ है, कोई अमेरिका से आया हुआ है, कोई यूरोप से आया हुआ है, वो उनके मेंबरान है। तो अवाम को तो जवाब आपके जो कैंडिडेट होता है जिसने इलेक्शन लड़ा होता है उसने जवाब देना होता है। बात है। तो ये आप देख लें कि डॉक्टर फिरदौस नकवी साहब का स्टेटमेंट आप देख लें कि डिलीवरी नहीं है, मैं शर्मिंदा करता रहूंगा, वजीर आजम साहब को मैं शर्मिंदगी दिखाता रहूंगा। और कल अटक के अंदर इनके एमएनए ने जिस तरीके से इनका पोस्टमार्टम किया है वजीर आजम साहब का, इनके अपने एमएनए ने, ये कल की बता रहा हूं मैं आपको बात, इनके अपने एमएनए, इनके अपने एमपी, इस बात ये है कि इस वक्त जो है उनके साथ जो हालात बने हुए अपने हलकों में नहीं जा पा रहे हैं। सिर्फ वजह क्या है, रीजन क्या है, क्या रीजन है, रीजन ये कि प्राइम मिनिस्टर साहब ने जो काम करना वो भूल गया है, वो भूल गया है। अभी उनको उसको याद किया लंगर खाने, इस मुल्क के अंदर पहली दफा ऐसा हुआ 12/12 का, पूरी दुनिया में कभी ऐसा नहीं हुआ कि 12/12 का लंगर खाने का वजीर आजम साहब इफ्तिताह कर रहा है। और मंसूबे क्या दे रहा है, अंडे, मुर्गियां, कट्टे। बात ये है कि वो लंगर खाने, फला खाने, और अभी एक जो है इन्होंने स्टार्ट किया वो भंग का जो एक नया कारोबार मुतारफ कराया पाकिस्तान में कि भंग पिलाओ अवाम को और अवाम को भंग पे लगा दो। तो ये इरशाद भी सूरत हाल है, इनकी क्या मतलब, इनकी सिमत इनको पता नहीं, जाना लाहौर है, निकल गया पेशावर की तरफ। आज 2 सालों के अंदर इसलिए कहा कि जिसे आपको गुस्सा आ रहा है ना, भंग पियेंगे तो ये गुस्सा नहीं आएगा, सुकून से रहेंगे। ये देखिएगा कि जिस कौम पे जिस सिम के अंदर कौम को लगा रहे हैं ना, रोटों में जो सूरत हाल होगी ना, भंग पी के सुबह नाश्ते में लोग भंग पियेंगे, दोपहर खाने में लोग भंग पियेंगे, रात में, और सब यकीन करेंगे यार दम मस्त कलंदरा वाला माहौल होगा पाकिस्तान के अंदर। चले वो तो जब पिएंगे, आपने कभी पिए अपनी लाइफ? अल्लाह ना करे जी, बड़े जो है वो कोशिश किएगा अवॉइड करें चीजों से। तुमने कभी ट्राई किया है? सही मां त कलाम ॿुधंदो आहियां, ॾाढो था पियूं तॾहिं था जियूं नशीला नेण कढिया, नशा ॾेई तन त छॾिया, ॾाढो था पियूं। भंग कोई बुरी चीज तो नहीं है मेरे ख्याल से, बुरी चीज है। तव्हां भले पियो, आप पीने के बाद जो रिएक्शन होगा उसके बाद हम फैसला करेंगे अच्छी चीजें। मैंने सिर्फ सुना है कि मतलब बहुत ज्यादा वो पागल कर देती है। सही है। अभी जो इस वक्त हमारा पाकिस्तान पीपल्स पार्टी का 18 अक्टूबर को मज़ार कायद पे, क्योंकि आपके तवज्जो से मैं पूरे पाकिस्तान को एक मैसेज दूंगा, खास तौर पे कराची में रहने वाले लोगों को मैसेज दूंगा कि 18 अक्टूबर को मज़ार कायद पे पीडीएम का, और इस वक्त 18 अक्टूबर आपको पता है कि शोधा कारसास के ऊपर जो हमारे जो शहीद हुए थे, मोहतरमा के आने के ऊपर 250 से ऊपर लोग जो हमारे शहीद हुए थे, वो दिन वैसे मनाया जाता है। तो उसमें बात ये कि महंगाई के खिलाफ जो है वो इस वक्त जो पीडीएम मिल के जो एक हमने जलसा ऑर्गेनाइज कर रहे हैं 18 अक्टूबर को मज़ार कायद पे, आपके तवज्जो से मैसेज है कि आप उसमें शरीक हों और खासी तादाद में शरीक हों। वो मकसद हमारा मेन जो ऑब्जेक्टिव है वो महंगाई
और इस वक्त बात ये है कि पूरी कौम को जिस तरीके से इन्होंने जो हालात कौम के साथ कर दिए, मुल्क के साथ जो हालात कर दिए, कराची के अंदर जो सूरत हाल है, अभी कुछ दिन पहले 17% टैक्स आपने कार शोरूम के ऊपर आपने लगा दिया। एक वो शोरूम डीलर उसने अपने आप को फायर करके गन से उसने अपने आप को जो है वो मार दिया। काफी शोरूम बंद हो गए, काफी शोरूम बंद हो गए, शोरूम्स बंद हो गए हैं। मैं आपको बताऊं, जो कंपनीज हैं इस वक्त जो बनाती हैं, बड़ी बड़ी कंपनी जो गाड़ियां बनाती हैं, वो इस वक्त परेशान है। इस वक्त जो महंगाई का तूफान बर्पा किया हुआ, गरीब आदमी के लिए इस वक्त जीना दुश्वार हो चुका है। गरीब आदमी, अब तो बात ये कि पहले वो मौत मांगता था, अल्लाह पाक मौत दे दे, अब तो बीमारी के लिए भी कहता है कि अल्लाह पाक बीमारी से बेहतर है कि मौत ही हमें तू दे दे। बीमार होना मुश्किल हो गया। 550% अदवात पे कीमतें बढ़ा दी हैं। लेकिन वजीर आजम साहब को टीवी पे देखकर पता लगता है कि इस मुल्क के अंदर डॉलर बढ़ गए। टीवी पे देख के उनको पता लगता है कि वो जो है वो इस मुल्क के अंदर जो है वो चीज़ें जो है बढ़ना शुरू हो गई हैं। उनकी जो मिसेज उनको बताती हूँ प्राइम मिनिस्टर हो, तो ये जो इस वक्त इस मुल्क के अंदर ये सूरत हाल जब बनेगी तो रिशाद भाई, इस तरह गरीब आदमी कहाँ जाएगा, आवाम कहाँ जाएगी? इस वक्त लोग भी खुदकुशी के लिए कह रहे हैं। किसका? सफेद पोश लोग भी खुदकुशी का सोच रहे हैं। लाजमी सी बात है, इस वक्त अब गरीब के साथ जो मिडिल क्लास जो तबके से ताल्लुक रखने वाला आदमी है, वो इस वक्त कहाँ जाएगा? वो उसने किराए देने, तनख्वाहें देनी है, उसने बिजली के बिल भरने हैं, उसने अपनी कंपनी को स्टाफ देना है, वो कहाँ से स्टाफ को सैलरियां देगा? सही बात। तो ये मसले कम नहीं होंगे तो ये सूं लगारी भी हमारे साथ हैं। कोई अच्छा सा सॉन्ग सुनवाते हैं आपको। हाँ जी, आवाम को थोड़ा सा ये रिलीफ है हमारी तरफ से। सूं छा ॿुधाईंदो हाणे भला? मां तव्हांखे सचल साईं जो कलाम ॿुधाईंदमि। माशाल्लाह, अलाए कहिड़ा बोलनि सचल साईं। आहे यार त मुंहिंजो हीअं त कंहिं कीअं त कंहिं वाह 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 साईं मोहरम साईं। आहे यार त मुंहिंजो हीअं त कंहिं कीअं त कंहिं की। आहे यार त मुंहिंजो हीअं त कंहिं कीअं त कंहिं की। आहे यार त मुंहिंजो हीअं त कंहिं कीअं त कंहिं की। आहे यार त मुंहिंजो हीअं त कंहिं कीअं त कंहिं की। कंहिं राति त कंहिं ॾींहुं, कंहिं झुड़ त कंहिं में, कंहिं राति त कंहिं ॾींहुं, कंहिं झुड़ त कंहिं में। आहे यार त मुंहिंजो हीअं त कंहिं कीअं त कंहिं की। आहे यार त मुंहिंजो हीअं त कंहिं कीअं त कंहिं की।
ॻाल्हि इहो बि असां डेडिकेट था कयूं इमरान ख़ान साहिब खे कंहिं महिल कीअं त कंहिं महिल कीअं, कंहिं महिल राति आहे त कंहिं महिल ॾींहुं, कंहिं महिल कीअं त कंहिं महिल कीअं न। जी बिल्कुलु हिकिड़ो शेयर थी वञे शेयर हाणे कहिड़ो थिए, हाणे सूरत हाल अहिड़ी आहे त पेट्रोल महांगा, हिकिड़ो मिनट बिजली महंगी। तव्हां जिन शेयर खे एंड में कंप्लीट मां कंदमि, पोइ कंप्लीट करियो त पोइ ब्रेक था वठूं। चलो। पेट्रोल महंगा, बिजली महंगी, महंगा हो गया नान। वाह पेट्रोल महंगा, बिजली महंगी, महंगा हो गया नान। एक मिनट, वाह इमरान खान, वाह इमरान खान, वाह। नंढड़ी साही वठूं था, वञो केॾांहुं बि असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। शहानी है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। शहानी है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी भलीकार चऊं था, वेलकम तव्हां सभिनी खे जेकी ॾिसंदड़ असांजा आहियो ऐं जेकी बि असांजो प्रोग्राम पसंदि कयो था, तव्हांजा लख थोर आहिनि, तव्हां असांखे मोट ॾींदा आहियो, फ़ोन बि कंदा आहियो। सो नईं मेवान साहिबु असां सां गॾु आहे, कचौरी थोरी चटपटी बि आहे, गर्मा गर्म बि आहे, कुझु पंहिंजा सूर बि पिटियूं था, कुझु ज़माने जो हाल बि आहे, बसि इहा ई ॻाल्हि आहे। ऐं अॼु त माशाल्लाह ई सदफ़ बि शाइरा थी वई आहे, शाइरनि जी लिस्ट में लिखो नालो सदफ़ भुट्टो जो बि। मूंखे शेरो शाइरी ईंदी कोन्हे, सभिनि खे ख़बर आहे। इनखे चवंदा आहिनि मरम साईं त वेझे वेहण सां फ़र्क़ु पवंदो अथव। जेकॾहिं सदफ़ खे तव्हांजी भर में विहारियूं त लॻे थो राग बि सिखी वेंदी। जेकॾहिं महीनो खनि ॾे वे त मां सम्झां थो कीबोर्ड वॼाए वेंदी। न मां यकीन को सवेरे शेर पढ़नि पिया न। हा इहो कहिड़ो हू अलाए केरु आहे, कीअं पढ़ियो तव्हां? पंहिंजो आहे पर अलाए केरु आहे। पंहिंजो अलाए केरु आहे, मां चवां ख़राबु करे छॾी कम खे, पर आख़िर में इहो ई शेर आहे। सो ये टाइगर फोर्स बना दिया है महंगाई पे कंट्रोल करने के लिए, ये महंगाई पे कंट्रोल करने का अख्तियार टाइगर फोर्स को दिया गया है, ये क्या सिलसिला है? और पीपल्स पार्टी ने तो खदशात जाहिर किए हैं इस हवाले से। असल में वो टाइगर फोर्स जो इन्होंने मेंटेन की है, जो नौजवान हैं उनको, नौजवानों को जिस तरीके से इन्होंने उनका माइंड बनाया था इलेक्शन से पहले कि ऐसे नहीं ऐसे हम लोग ये करेंगे फला करेंगे, तो नौजवान काफ़ी हद तक जो है वो मैं समझता ही हूँ कि पीटीआई को जो है उन्होंने ज्वाइन किया। अब कितने ऐसे दोस्त हैं मेरे जो पीटीआई में थे, खुद को कोस रहे हैं अभी। इलेक्शन से पहले वो इमरान खान की तस्वीर लगाते थे, आज वो तस्वीर अपनी आइडिया चेंज करना शुरू कर दी है। और टाइगर फोर्स जो बेसिकली बात ये है कि बनाई है इन्होंने कोरोना तक की हद तक, चलो समझ में आता है कि कोरोना के लिए लोगों को अवेयरनेस देंगे कि इसकी टाइमिंग क्या है, टाइम फ्रेम क्या है, आप कारोबार कब रन करो, कारोबार कब खोलो, वहां तक तो ठीक है। लेकिन ये मैं कह रहा हूँ ना, बात ये है कि जाना हुकूमत ने लाहौर था, निकल पेशावर की तरफ गई है। इनको समझ नहीं आ पा रहा है कि करें क्या। पेशावर बड़ा खतरनाक है, अब पेशावर है खतरनाक। और सूरत हाल ये है कि बात ये है कि आपके इदारे मस्ती मजाक भी करते हैं भाई, पेशावर वाले दिल में मत करना यार। हाँ नहीं, पेशावर वाले भी हमारे सारे भाई हैं। लास्ट टाइम इनका गला खराब था, हालांकि इनको मैंने कहा था गला ठीक करना है, इसे खैबर पख्तूनख्वा बोलती है 3 दफा, इंशाल्लाह ठीक हो जाए। ये उन्होंने अमल किया है ना, तभी उसका नतीजा। मैंने उससे कुछ नहीं किया था, मैंने निशाना वगैरह थी। तो ये असल में बात ये है कि हमारे जो इदारे यहाँ मौजूद है, जिनका काम है, डीसीज हैं, हमारे एसीज हैं, उनका काम है इन चीज़ों को, इंतजामी अख्तियारात भी उनको हैं। तो ये टाइगर फोर्स क्या कहेंगे जाके कि भाई हमें क्या, मतलब क्या कोई पेनल्टी लगाएंगे, क्या करेंगे जाके कि कोई अगर ज्यादा बेच रहा है, मतलब करना क्या है? बात ये है कि बात आपको मैं कारोबारी हजरात ने भी एहतजाज कर दिया है, तो उनको पता ही नहीं है ना। उनकी बात ये है कि उनकी जिम्मेदारियां या रिस्पॉन्सिबिलिटियां, या फिर बात ये है कि खुदा ना खास्ता वो कोई वायलेशन करते हैं तो उनको पता है कि इमरान खान साहब ने कह दिया हमें, वो वायलेशन जिस किस्म की करें, वो बात ये है कि अवाम का उन्होंने खाना ख़राब कर देना है। लेकिन इदारे आपके मौजूद हैं, आप इदारों पर ट्रस्ट नहीं कर रहे हो, इदारों पर भरोसा नहीं कर रहे हो। मतलब बात ये है कि ऐसा लग रहा है किसी जो है वो मुल्क का एक अलग ही दुनिया का वज़ीर आज़म है, अलग ही दुनिया की काबीना है, अलग ही दुनिया की जो है वो टाइगर फोर्स है। मुल्क के अंदर कोई असमान नस्ली इन्होंने फैला दी है ना, इस वक्त इनको खुद नहीं समझ पा रहा करें क्या ये लोग। इदारों का काम होता है, बात ये है कि चीज़ों को कंट्रोल करना, सूबों का काम होता है कि सूबों के अंदर जो है वो चीज़ें, जो चीज़ महंगी की हैं वो कंट्रोल करें। इनको नहीं समझ आ पा रहा। और ये मन तक भी समझ में नहीं आ रही मुझे। तो कल मैं एक वीडियो देख रहा था, पीटीआई के कोई थे शायद मेंबरान, तो नाम मुझे याद नहीं है, तो वो कह रहे थे, बता रहे थे, मतलब कन्विंस करने की कोशिश कर रहे थे, अगर रेट बढ़ जाते हैं तो ये फ़ायदा होता है हमारे भाइयों को जो कम रेट पे कभी आलू बेचते थे, कभी टमाटर बेचते थे, तो ये पैसा उनकी तरफ जा रहा है, ये तो अच्छी बात है अगर रेट बढ़ रहे हैं तो। असल बात ये, मैंने कहा यार ये कौन सी मंतक है, ये क्या बता रहे हैं, क्या सुना रहे हैं, समझ में बात नहीं आ रही मुझे। असल में मैं आपको बात बताऊँ, इमरान खान की अगर आप स्पीचेस देखें ना, वो क्या कहता है लोगों को समझ नहीं आती है, लेकिन वो चेहरे कैसे बनाएगा कि लोग कहते हैं बहुत अच्छा आदमी है, असल अच्छे से फर्क नहीं पड़ता है। कॉलर ले लेते हैं एक। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम भाई। वाइसलाम भाई, केर पे ॻाल्हायो?
हेलो, आवाज नहीं आ रही? जी आवाज आ रही है, कौन बात कर रहे हैं जी? मैं उरूस बात कर रही हूँ रफ्चौकी से। अच्छा उरूसा जी, कैसी हैं आप, ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह भाई, मैं बिल्कुल ठीक हूँ। आप सुनाएं, आपकी कैसी है? हाँ मैं भी बिल्कुल ठीक ठाक हूँ हम सब ठीक ठाक हैं। क्या कहेंगी, क्या सुनाएंगी, क्या गाएंगी, क्या बताएंगी? मैं ये कहूँगी आप लोग का शो माशाल्लाह बहुत अच्छा है। मैं पहले भी देखती थी लेकिन इतना शौक से नहीं देखती थी, लेकिन आज मैं बहुत शौक से देख रही हूँ। अच्छा जी। अच्छा सॉन्ग्स देखती हैं आप? जी शोज देखती हैं? शोज हाँ, सही। मैं शो देख रही थी, दूसरे रूम में आ गई ना, वॉल्यूम कम करके तो दूसरे रूम में आ गई क्योंकि हमारे घर में गेस्ट भी है ना, तो इस वजह से। अच्छा माशाल्लाह, मतलब शो अच्छा लगता है। और कुछ जी हाँ, शेर शायरी? हिंदी शो तो सारे अच्छे लगते हैं, मैं तो शौक से सब देखती हूँ। राधा भाई का शो, अस्ताफी का शो, शेरी साफी के शो, अस्राफी के शो, मैं सारे देखती हूँ। क्यूट बेबी। माशाल्लाह माशाल्लाह, बहुत शुक्रिया आप इसकी आवाज इतनी क्यूट है, खुद कितनी क्यूट होंगी। आखिरी की बात जैसे इसने खींची है ना बात, यही सुना लगूंगा अभी। समझ नहीं आती है किसी को, शुरू की बात में समझ में आई है लेकिन आखिर में आपको भी नहीं यार समझ, मैं समझ रहा था शायद आपको आया हो, इसलिए मैं कान के पास से गुजर के गया। सवाल बच्चे के होते मैंने ना, मुस्कुरा के एक टाल सवाल दिया, के मैंने कहा ऊपर- शायद मुझे समझ में नहीं यार, सबको आ रहा है। यही सूरत है हुकूमत की भी है। जिस तरीके से बात ये है कि जिस प्लेटफॉर्म पे हुकूमत ने जो है वो चला दिया है आवाम को, बाद में लेकिन बहुत सारी मतलब वो जो तंजीमें हैं या बहुत सारे सियासतदान हैं, मीडिया वाले भी कह रहे हैं कि इमरान खान साहब कायदे आज़म बनने जा रहे हैं। बस वो असल मैंने देखो एक बात बताऊँ आपको, मुल्क के अंदर या दुनिया के अंदर, पूरी दुनिया के अंदर बात ये है कि अल्लाह एक है तो निज़ाम चलाता है। जब दो होते तो निज़ाम नहीं चल सकते था। घर में बाप एक होता है, घर चलता है, औलाद बाप बन जाए, बीवी बाप बन जाए, घर तबाह हो जाता है। तो इस वक्त वज़ीर आज़म साहब जो है वो इस वक्त जो सूरत हाल बचाई है वन मैन शो की, नहीं चल सकता निज़ाम सर, सबको भी लेके चलना पड़ता है। हुकूमत में सीट पे बैठने से पहले आपने ठीक है गलत दावे कर दिए, लोगों को गलत प्रोग्राम दे दिए, गलत जो है वो झूठे वादे लोगों से कर दिए आपने, ठीक है यहाँ तक, लेकिन यहाँ ऐसा नहीं होता है। यहाँ दूसरी जमातों में भी है, मैंडेट है, 3 दफ़ा जो है वो वज़ीर आज़म रहे हैं, ऐसी जमातें भी हैं। लाजमी सी बात है उनकी जो है वो शहीदों की जो है वो लंबी दस्तान है, उनका वोट बैंक है, उनको लोग जानते हैं। लाजमी सी बात है उनका स्टेक है, उनका कारोबार है, उनके बिजनेस है, उनके साथ जो लोग अटैच हैं। ऐसा नहीं हो सकता इरशाद भाई, देखिए निज़ाम चलाना है ना आपको सबको लेके चलना पड़ेगा। अगर आप नहीं लेके चलेंगे, मैं दावे से आपसे बात बता दूं, जो भी मुल्क का जो सूरत हाल बन गई है ना, जो सूरत हाल इन्होंने बना दी है, जो इन्होंने हालात पैदा कर दिए हैं, जितना इस मुल्क के ऊपर कर्जा चढ़ा दिया है, जितनी महंगाई बर्पा कर दी है, ये आपको बताऊं कि आने वाली जो हुकूमत होगी वो भी इसको जो है संभाल नहीं पाएगी। अभी भी वक्त नहीं गुजरा है, अभी भी वक्त नहीं गुजरा है। लड़ाई झगड़े से अगर कश्मीर आज़ाद होता तो अब तक आज़ाद हो चुका होता, जो कि कश्मीर भी हाथ से चला गया आपके पास। मुल्क की सलामती भी आपके हाथ से जो है वो आपने जो है वो इस वक्त डाल दी है, कश्मीर भी आपके हाथ से चला गया। मुल्क की किसी भी मुल्क की अगर तरक्की देखनी हो ना तो उसका कैसे चला गया, नक्शे में शामिल कर दिया है हमने। नक्शे में तो बात यह है कि फिर तो अमेरिका भी आप शामिल कर दें नक्शे के अंदर ना, लेकिन नक्शे से हटकर अगर बात करें, भुट्टो साहब के एक वो कीमती अल्फाज याद हैं कि इंदिरा गांधी, बात ये है कि मैं ख्वाब के अंदर भी जो है वो जो है कश्मीर का नहीं सोच सकता, क्योंकि कश्मीर का जो मसला है वो 2 कौमों का मसला है। ये तेरा मेरा मैटर नहीं है, तेरा मेरा मसला नहीं है। और इस यहाँ सूरत हाल ये है कि 1 घंटे के ऊपर एक पाँव पे खड़ा करके अवाम को जुम्मे के दिन और पूरा कश्मीर उठा के दे दिया। आज कई जो है वो आप देखें कई दिन गुजर चुके हैं, कई हफ्ते, कई वीक, कई जो है वो साल गुजर चुके हैं। कश्मीर में जो तशद्दुद हो रहा है, कश्मीर में हमारी माओं के साथ, हमारी बहनों के साथ, हमारे नौजवानों के साथ जो कुछ हो रहा है, वो इस वक्त आलमी अगर मैं बात करूँ सतह पर जिस तरीके से पाकिस्तान को आवाज़ उठानी थी वो भी आवाज़ नहीं उठा सके, ये भी मैं आपको इरशाद में बता दूँ। लेकिन इस वक्त बात ये कि आप बात हो रही है महंगाई की, तो महंगाई की जो इस वक्त जो सूरत हाल है ना, मैं आपको बताऊँ ऐसी सूरत हाल खराब हो चुकी है महंगाई की कि आप बात पतारिया से पूछे और वजीर आजम साहब को सब ठीक बताते हैं, सब ठीक जा रहा है सर, सब ठीक जा रहा है। तो खुदाया सब ठीक नहीं जा रहा है। वजीर आजम को खुद निकलना चाहिए, खुद निकल के जाके वो देखें, आवाम के दरमियान जाएं। ये तो ऐसे लग रहा है कि एक दफ़ा जो है वो ये आया है, इसको दोबारा परवाह ही नहीं है किसी चीज़ की। 22 साल 23 साल इज्जत बनाई थी पार्टी की, 2 साल के अंदर उसका जो है वो बड़ा गरक करके रख दिया पूरे निज़ाम का और अपनी पार्टी का भी और अपना भी जो है वो बड़ा गरक करके रख दिया है। तो मैं अभी भी अब आपसे यही बात करूँगा कि महंगाई तो अपनी जगह यही है, लेकिन हमें इस वक्त जो अपोजिशन जमातें, ये बेस्ट टाइम है। अगर इस बेस्ट टाइम के ऊपर अगर आवाम नहीं निकली ना इरशाद भाई, तो ये वक्त चला जाएगा आज के साथ। चलाने वाले हुकूमत कुछ और लोग हैं, हुकूमत कुछ और लोग चला रहे हैं। ये सिर्फ बात नहीं है, आवाम को भी नहीं भाई लीडरशिप की ज़रूरत है। कोई पार्टी अगर कोई एहतजाज का
बुलावा दे देती है या कह देती है तो अवाम उनके साथ होगी मेरे ख्याल से, क्या कहेंगे आप? देखिए लीडरशिप तो अल्हम्दुलिल्लाह मैं बात करूं इस वक्त आपको अगर मैं ये देखें कि हमारे पास बचा कुछ भी नहीं है। हमारे पास से जुल्फ़िकार अली भुट्टो भी ले लिया गया, हमारे पास से मुहतरमा बेनज़ीर भी ले ली गई, हमारे पास से शहनवाज भुट्टो भी ले लिया गया, मीर मुर्तज़ा भुट्टो भी ले लिया गया, हमारे पास कुछ कुल मिला के एक बिलावल भुट्टो है, सिर्फ एक वो बचा हुआ है। और उसके बावजूद अगर मैं बात करूं मेरे मुंह में खाक खुदा ना खास्ता इतना हमें खौफ था जब वो ट्रेन मार्च कर रहा था और ट्रेन पे वो जब लोगों से इशारा कर रहा था हमें डर लगा हुआ था कि अल्लाह ना करे पब्लिक में से कोई फायर ना कर दे। मैं कह रहा हूँ मेरे मुंह के अंदर खाक, उसके बावजूद अवाम की नुमाइंदगी कर रहा है। एक नौजवान लड़का है, इस वक्त आप देखें तमाम सूबों के अंदर वो जो है वो क्या मैसेजेस कर रहा है और क्या बातें इस वक्त कर रहा है। ये तो मैं आपको बताऊँ 50 साल के ऊपर के लोगों का इतना अल्लाह पाक दिमाग देता है, क्योंकि मैंने वो नवासा है जुल्फ़िकार अली भुट्टो को, उसके अंदर खून मौजूद है। और जिस माँ का बेटा है वो, मैं आपको बताऊं वो इस मुल्क की अगर तकदीर वही चेंज कर सकता है और अवाम की नजर है इस वक्त उसके ऊपर। अच्छा, इस पे याद आया जरदारी साहब की तबीयत भी ठीक नहीं है, क्या अपडेट्स हैं इस हवाले से? जरदारी साहब की इतवार के दिन तबीयत जो है वो ख़राब थी, बिलावल साहब उनको अस्पताल लेके गए थे, अब काफ़ी बेहतरी है, काफ़ी जो है वो इम्प्रूवमेंट है। अल्लाह पाक उनको सेहत दे, क्योंकि इस वक्त क्योंकि मौजूदा जो इस वक्त सूरत हाल बनी हुई पूरे पाकिस्तान के अंदर जरदारी साहब की सेहत का होना बहुत जो है वो लाजमी है। इसी तरीके से वो शहबाज शरीफ जो लीडर ऑफ अपोजिशन है उसको भी उन्होंने उठा के जेल में बंद कर दिया, उसका होना भी लाजमी है। इस वक्त मैं आपको बताऊं बेसिकली आमरीत और जमहूरियत आखिरी गेम में मौजूद है। ये आखिरी गेम बोलते हैं ना, 73 साल के साथ जो आमरीत ने किया है ना सर, ये आखिरी मतलब समझो कि 10 बालें और 10 रन है। ये 18 अक्टूबर को क्या होने जा रहा है वैसे जलसे में? कोई आखिरी कोई गेम तो नहीं होने जा रही? आखिरी गेम तो जनवरी है। बिलावल साहब ने जो है वो प्रेस कॉन्फ्रेंस में कह दिया है, हम आपको बता दें हम इस्लामाबाद नहीं पहुंचेंगे, लेकिन उससे पहले इस्तीफे ऐसे इस्तीफे आएंगे आप तस्वर नहीं कर सकते हो। तो 18 को तो खैर यहाँ पर हमारा जो है वो PDM का मिल के मुश्तरका जो है वो जलसा है, और 16 को जो है वो गुजरांवाला के अंदर वो जो है वो भी PDM का जो है मुश्तरका जलसा है। फिर कोयटा में 25 को जो है 25 अक्टूबर को वहाँ भी PDM का जो है मुश्तरका जलसा है। नवंबर के अंदर 2 जलसे हैं, दिसंबर में हमारा एक जलसा है, जनवरी में लास्ट है। अच्छा, जनवरी के अंदर लास्ट है और जनवरी के अंदर फिर दुरुख होगा इस्लामाबाद का। और जो ये मतलब दिखाते थे ना पब्लिक को कि बिल जला के पब्लिक को इकट्ठा करते थे, मैं आपको बताऊं पब्लिक इन्होंने देखी नहीं सर, पहले तो ये लोगों को नचा के जो ये पब्लिकों को इकट्ठा करते थे, अब हुकूमत जो जिस तरीके से हुकूमत को नचाएगी ना, मैं आपको बताऊं ये ऑपोजिशन ये सारी उम्र इनको पता लगेगा कि अवाम की ताकत क्या होती है। अल्लाह खैर करे। कोई मैसेज देना चाहेंगे? हाँ बिल्कुल, मैसेज ये देना चाहूँगा कि मैं फिर आपसे वही आपके तवज्जुह से मैं कराची में पूरे पाकिस्तान में रहने वाले जो लोग हैं, ये जो टाइम है इस वक्त आमरीत और जमहूरियत का आखिरी जो इस वक्त चल रहा है गेम, इस गेम में अगर अवाम कौम बन गई तो मैं आपको बताऊं ताहयात के लिए ये कौम बनती रहेगी, नहीं तो वरना फिर आप लोग तैयार रहें, हमेशा हजूम बना के रखा है, अब फिर हजूम आप लोग बनते रहेंगे। ये अच्छा टाइम है, इस टाइम को पेश कराएं और लोग रोडों पर निकल के आएँ और जलसों के अंदर खासी तादाद के अंदर निकल के आए, ताकि ये जो इस वक्त हमारे ऊपर मुसलत की जो सिलेक्टर ने हुकूमत हमारे गले में डाल दी है, वरना ये मैं आपको बताऊं जो इन्होंने PTI करके जो हुई अवाम की निकाली है, फिर आपका अपना ज़मीर भी आपको माफ़ नहीं कर सकेगा। आप में इस वक्त बेस्ट टाइम है कि आप लोगों को साथ निकलना चाहिए। बहुत शुक्रिया नहीं भाई, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाते हैं। आखिर में हुई आखिरी वक्त है ना वो तो हिकिड़ो मिनट तव्हां सूं तव्हांजी रहिश कराची में है या पंहिंजे ॻोठ वरी वापसि वेंदा आहियो? मां हुते वेंदी रहंदी आहियां। हिते भी आहे हुते भी आहे। का नए एल्बम जी का तैयारी कोई ऑर्गेनाइजिंग कयो था तव्हां कुछ? हाँ इंशाल्लाह जल्दी सरप्राइज ईंदो। अच्छा ठीक है, चलो जी, वॾी महिरबानी तव्हां ॿिन्ही मोज़िस महिमान जी मरम सिंह तव्हांजो साथ हूंदो आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। प्रोग्राम जो आख़िरी वक़्तु आहे। बिल्कुल नाज़रीन, हाणे असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो। इंशाल्लाह सुभाणे तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर हूंदासीं। पंहिंजो गॾो गॾु तव्हांखे वरी मिठी ॻाल्हि बि त ॿुधायो न, माना इहा कैडबेरी डिलाइट जो जेको चॉकलेट आहे उहो ॾाढो सुठो आहे, ऐं कैडबेरी डिलाइट वारनि जो स्लोगन बि ॾाढो भलो आहे। तव्हांजो लास्ट शेयर मां पूरो कंदसि। बिल्कुल, दिल जीतो कैडबेरी डिलाइट से। अगर चाहते हो लाइफ हो फुल ब्राइट तो खाओ कैडबेरी डिलाइट। जिंदगी में भर दो खुशियों के रंग, जिंदगी में भर दो खुशियों के रंग, जीत लो हर दिल कैडबरी डिलाइट के संग। वाह वाह, जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे, दिलि खटण जी ॻाल्हि आहे, त कैडबरी डिलाइट जो पूरो पैकेट तव्हांजो थियो। ॾिसो दिलि खटिजे थी। सो ₹10 जो इहो साशे आहे, चॉकलेट ॾाढो ज़बरदस्त आहे। ॿारनि जे लाइ तोहफ़ो ज़रूरु वठी वञिजो। ॿाहिरि आयो त असां तव्हां खां मोकिलायूं था सदफ़ भुट्टो ऐं इरशाद जागीरानी। हयाती बख़ैर, सिरनि ख़ैर हुजे। सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बीमारनि जो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखियो जिन जो ख़्यालु रखण वारो केरु बि नाहे। असां पारां अला वाही जी लतीफ़ जी मिठी ॿोली सदाईं गॾु जी।
मोला मेरा भी घर होवे उते अलमा दी छां होवे मोला मेरा भी घर होवे उते अलमा दी छां होवे मोला मेरा भी घर होवे उते अलमा दी छां होवे मेरे दरवाजे ते लिखिया मेरे दरवाजे ते लिखिया पजा 12 दा ना होवे मोला मेरा भी घर होवे उते अलमा दी छां होवे हो मोला मेरा भी घर होवे उते अलमा दी छां होवे मिला दे मुस्तफा मौला मैं अपने घर करौना है मिला दे मुस्तफा मौला मैं अपने घर करौना है हसन मौला दा दस्तरखान मेरे विच सजाना है खुवावा मैं जिते लंगर खुवावा मैं जिते लंगर कोई ऐसी भी थां होवे मोला मेरा भी घर होवे उते अलमा दी छां होवे हो मोला मेरा भी घर होवे उते अलमा दी छां होवे ज़हूरे मुर्तज़ा तेरा रजब नू मैं मनावांगा ज़हूरे मुर्तज़ा तेरा रजब नू मैं मनावांगा माहे रमज़ान विच हर साल सारा घर सजावांगा हवे नौरोज़ खुशियां दा हवे नौरोज़ खुशियां दा मेरे घर विच समा होवे मोला मेरा भी घर होवे उते अलमा दी छां होवे मोला मेरा भी घर होवे उते अलमा दी छां होवे वज़ू अखियां दा हो जावे अलम दी दीद जद होवे वज़ू अखियां दा हो जावे अलम दी
मेरा भी घर होवे उते अलमा दी छां होवे ओ मोरा मेरा भी घर होवे उते अलमा दी छां 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 होवे सुबह सुबह जो पखी अखेर मां उड़रे थो हरी नारी रब खे संभाले निकरे थो हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे थो खुशहाली ऐं अमन जो ॾे पैगाम मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध